शांति अध्याय 5:12-79 जा महावाक्य। विजय जो झंडो लहराइण जे लाइ रियलाइज़ेशन कोर्स शुरू करो। अॼु बाप दादा पंहिंजी रूहानी सेना खे ॾिसनि पिया। अॼु बाप दादा छा पिया ॾिसनि? पंहिंजी रूहानी सेना खे ॾिसनि पिया। सेना में सभु प्रकार जी नंबरवार स्थिति अनुसार महारथी, घोड़े सवार, प्यादा ॾिठनि बाबा। बाबा छा ॾिठनि? पंहिंजी रूहानी सेना। ऐं सेना में छा ॾिठनि बाबा? नंबरवार पुरुषार्थ अनुसार महारथी, घोड़े सवार, प्यादा। महारथनि जे मस्तक में अर्थात स्मृति में सदा ही विजय जो झंडो लहराए। महारथी केरु हुया? जंहिंजे मस्तक ते सदा विजय जो झंडो लहराईंदो आहे। है न? अॼु बाबा जो जेको वरदान हुयो साकार मुरली जो, ने बाबा चई न पंहिंजी स्मृति, जीअं सम्झो डॉक्टर आहे कि डॉक्टर खे सदा यादि रहंदो मां डॉक्टर आहियां, हिकु माउ खे सदा यादि रहंदो मां आहियां। मतिलबु समय समय ते उनखे उन्हनि जो पार्ट यादि रहंदो आहे, है न? त उहा ई असांखे सदा यादि रखो। बाबा म्यूट बटन दबाए छॾियो सभु। बाबा चई मां मास्टर सर्वशक्तिवान जी स्थिति ते सदा इनखे यादि रखो त परिस्थिति पार थी वेंदी। कोई बि सुमान या त इहे बि स्मृति में रखी सघंदा आहियो कि मां विजयी आत्मा आहियां, है न? त बाबा चवनि था महारथी केरु हूंदा आहिनि? जंहिंजे मस्तक में अर्थात स्मृति में सदा विजय जो झंडो लहराए, है न? अगरि तव्हां कंहिंखे बि कुझु बि करो न, संकल्प करो मां विजयी आत्मा आहियां। कंहिंखे बि अगरि तव्हां कुझु सम्झायो बि था त छा संकल्प करे करो? मां विजयी आत्मा आहियां। मां विजयी आत्मा। हिन ॿार खे चवां थी कि ॾिस, पढ़, ज़िद न कर, मां विजयी आत्मा। मतिलबु जो मां हुनखे चईंदमि, जो मां हुनखे सम्झाईंदमि, जो मां हुन लाइ संकल्प कंदमि, हुन में विजय प्राप्त कंदमि, है न? त इन रीति महारथी अर्थात जंहिंजी स्मृति में सदा विजय जो झंडो लहराए। घोड़े सवार अर्थात सेकेंड नंबर, उन्हनि जे मस्तक अर्थात स्मृति में विजय जो झंडो त हुयो ई, लेकिन सदा न लहराए पियो। कॾहिं ख़ुशी जी झलक सां व निश्चय सां फलक सां झंडो लहराईंदा हुया, कॾहिं झलक ऐं फलक जी वायु कम थियण जे कारण झंडो लहराइण जे बजाय हिकु ही जॻह खड़ो थी वेंदो आहे, है न? बाबा चई। ऐं ॿियो नंबर केरु हुया? घोड़े सवार। घोड़े सवार मतिलबु कि जेके स्मृति में त हुयो लेकिन सदा न हुयो। कॾहिं लहराए पियो, कॾहिं झलक फलक जी वायु घटि थियण जे कारण झंडो लहराइण जे बजाय हिकु जॻह खड़ो थी वियो। टियों नंबर हुयो प्यादा। ॾाढो प्रयत्न सां, निश्चय जी रस्सी सां, ख़ुशी जी झलक सां झंडे खे लहराइण जो प्रयत्न में खूब लॻल हुया, है न? टियां नंबर विजय खे प्राप्त करण में खूब लॻा हुया। मतिलबु प्रयत्न सां, निश्चय जी रस्सी सां, ख़ुशी जी झलक सां झंडे खे लहराइण जे प्रयत्न में खूब लॻल हुया, लेकिन काथे काथे कमज़ोरी जी घाट हुजण जे कारण अटकी वेंदा हुया, लहराईंदो न हुयो। त इहे बाबा झंडे जे लाइ था चवनि। हिकु जो आहे कि सदा झंडो लहराईंदो आहे, हिकु जो आहे ॿिए नंबर वारनि जो आहे कॾहिं लहराईंदो आहे, कॾहिं बीह रहंदो आहे। टे नंबर वारनि जो कोई न कोई कमज़ोरी जी घाट थींदी आहे न, घाट हुजण जे कारण अटकी पईंदो आहे, लहराईंदो न आहे झंडो। पोइ खूब पुरुषार्थ में लॻल हुया
कंहिं जो पुरुषारथ खां पोइ लहराईंदो बि हुयो। जेका प्यादा आहिनि न उन्हनि जा उहो ख़ूब पुरुषारथ करे पोइ लहराईंदो बि हुयो, लेकिन कुझु समय खां पोइ, कुझु महिनत खां पोइ हिन करे उहा झलक ऐं फलक न हुई। बाबा चवनि था त चेक करो मां कहिड़े नंबर वारी आत्मा आहियां। सदा ही मुंहिंजो विजय जो झंडो लहराईंदो आहे त मां महारथी आहियां। अगरि कॾहिं कॾहिं लहराईंदो आहे त मां घोड़े सवार आहियां। अगरि मुंहिंजो विजय जो झंडो न लहराईंदो आहे, ॾाढी महिनत खां पोइ बि, कुझु समय खां पोइ, महिनत खां पोइ लहराईंदो आहे त असां प्यादे जी लिस्ट में आहियूं। है न, ख़ुदि खे चेक करो। कल्ह बाबा चई न मां कंहिंखे कुझु बि न ॾींदो आहे, मां सिर्फ़ु रास्तो ॿुधाईंदो आहे। यादि पुरुषारथ करणु तव्हां ही, असां ही ख़ुदि खे ख़ुदि ई मार्क्स ॾेई सघंदा आहियूं। है न, जीअं हुते थींदो आहे न भई टीचर कॉपी चेक कंदी आहे, हिते कॉपी बि असांखे ई चेक करणी आहे। राति जो पंहिंजो चार्ट ॾिसंदा आहियूं न, उहो मतिलबु असां पंहिंजी कॉपी चेक कंदा आहियूं। पोइ ख़ुदि ई बाबा ते ईंदा आहिनि। जीअं हाणे बाबा ॿुधाईंदा न, ईअं बाबा हर हिक जे लाइ ॿुधाईंदा आहिनि, हर हिकु गुण शक्ति जे लाइ। उन अनुसार ख़ुदि खे ई मार्क्स ॾियो। हा भई मुंहिंजा एतिरा मार्क्स आहे। त बाबा चवनि था बाप दादा ॿारनि जी महिनत खे ॾिसी दूर सां सकाश बि ॾियनि पिया, अर्थात इशारो बि ॾियनि पिया कि हीअं करो। कोई ॿार इशारे खे ॾिसी सफल बि थियनि पिया, सफल बि थी विया, लेकिन कोई एतिरो महिनत में बिज़ी हुया जो इशारे खे कैच करण जी फुर्सत ई न हुई उन्हनि में। ईअं सेना में 3 प्रकार जा योद्धा बाबा ॾिठई। तव्हां अगरि असांजो ॾिसो, कॾहिं कोई जल्दी कमु हूंदो आहे न, सम्झो असां वटि 5 मिंट ई आहिनि, असांखे आहे कि हुन में मां जल्दी करां, त जॾहिं जल्दी कंदा आहियूं न त ॾिसो असांजो संकल्प हलंदो आहे जल्दी ऐं बुद्धि हुनखे जल्दी करण में सफल न थींदी आहे। जीअं मम्मा जो पुरुषारथ छा हुयो कि बाबा जी यादि में रही करे असांखे कर्म करिणो ई आहे। अगरि तव्हां हिकु एग्ज़ाम्पल ॿुधो हुजे, भई वो काॾे केरु पार्टी वञे पई ऐं मम्मा खे बाबा चई हिननि जे लाइ हलवो ठाहे, ऐं गाॾी जो टाइम थी वियो, ऐं मम्मा आराम सां बाबा जी यादि में ठाहे पई ऐं उन्हनि खे पहुची बि वियो न। त हीअं मतिलबु असां बाबा जी यादि में रही करे अगरि तव्हां उहा 5 मिंट बि करो आहे न ध्यान सां, त बाबा असांखे ज़रूरु कुझु न कुझु मदद करनि ऐं उहो कमु थी वञे, है न। लेकिन असां छा कंदा आहियूं, भई नॉर्मल थींदो न, जल्दी करो, त मन बुद्धि सेट न थी पाईंदो आहे, सभु कर्मेंद्रियूं ठीक रीति सां हली न पाईंदियूं आहिनि ऐं कुझु न कुझु गड़बड़ी थी वेंदी आहे। मतिलबु असां न पंहिंजो शरीर न, इहे स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियूं गाॾियूं आहिनि, गाॾी आहे। तव्हां कॾहिं हिन रीति हिननि खे यूज़ कजो, भई मन में संकल्प, बुद्धि में इहे निर्णय ऐं मां बाबा सां गॾु इहे कमु थी करां, है न। पोइ हिकदमि सां अगरि ॿियो संकल्प ॿी जॻह दिमाग़ वियो त कुझु गड़बड़ी थी वेंदी आहे। तव्हां इहे पुरुषारथ करे ॾिसजो। हालांकि असांखे अलर्ट बि रहणो आहे, लेकिन असांखे पंहिंजी बुद्धि द्वारा बाबा खे यादि करे मतिलबु ॾाढो ई बैलेंस रखिणो पवंदो आहे। इहे जो बाबा चईंदा आहिनि न, कर्म कंदे हुए बाप खे यादि करे कर्म करो, हिन में मज़ो बि ॾाढो आहे, बैलेंस ॾाढो रखिणो पवंदो आहे। थोरो सो बि किथे आवाज़ आई ऐं बुद्धि हेॾे बाबा खां डिस्कनेक्ट थी करे ॿिए जॻह वई त गड़बड़ी थी वेंदी आहे। हा, असांखे बाबा खे यादि करे करिणो आहे, ध्यानु बि ॾियणो आहे। सम्झो कोई आवाज़ अचे थी त असां पंहिंजी बुद्धि खे होॾे न मोकिलूं, है न। जीअं सम्झो असां कार था हलायूं, हाणे कार हलाईंदे समय असां साम्हूं ई ॾिसंदासीं ऐं हेॾे होॾे माण्हुनि
जी आवाज़ आई आहे वई ऐं असां पुठियां ॾिसणु लॻी वियासीं त एक्सीडेंट थी वेंदो न। भले माण्हुनि जी आवाज़ अचे थी लेकिन असांखे अॻियां बि ध्यानु ॾियणो आहे ऐं असां वटि उहो कांच बि हूंदो आहे या असां सेफ्टी जॻह ते रोके करे पोइ पुठियां ॾिसूं, है न। सोचे सम्झी करे ॾिसबो न, ईअं ई थोरी असां हलाईंदी हुई कार, पुठियां आवाज़ आई ऐं असां पुठियां ॾिसी छॾियोसीं। त इहे बि ईअं ई आहे, असां पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे कंट्रोल करे गाॾी हलाईंदा आहियूं। बाबा सां गॾु असां गाॾी हलायूं था, भई मां ईअं ई करां थी, कोई आवाज़ ई बाबा आवाज़ आई त बाबा आप ई असांखे टच कंदा बुद्धि में, हिन इहे ई आयो आहे। मतिलबु मज़ो बि आहे, अलर्टनेस बि आहे ऐं फ़ाइदो बि आहे। त ॿियो बाबा सां पता, हाणे बाबा असांखे चवनि था कि अहिड़ा 3 प्रकार जा ॿार हुया, त चेक करो कि बाप दादा बाबा चवनि था न, मां ॿारनि खे इशारो बि ॾींदो आहे, लेकिन कोई ॿार इशारे खे ॾिसी सफल बि थी वेंदा आहिनि, कोई एतिरो महिनत में बिज़ी हूंदो आहे जो इशारे खे कैच करण जी फुर्सत बि न हूंदी आहे। अहिड़ी सेना में 3 प्रकार जे योद्धा ॾिठई बाबा। जॾहिं महिनत में या महिनत सां या सहज ई सभिनि जो झंडो सुठी रीति तरह सां लहराइण लॻियो त झंडे जे लहराइण सां ई विजय जा पुष्पनि जी अर्थात बाप ऐं ॿारनि जी प्रत्यक्षता जी पुष्पनि जी वर्षा समान रौनक थी वई। जॾहिं महिनत सां व सहज ही सभिनि जो झंडो सुठी रीति सां लहराइण लॻियो, लहराइण सां ई छा थियो, विजय जे पुष्पनि जी अर्थात बाप ऐं ॿार जी प्रत्यक्षता जे पुष्पनि जी वर्षा समान रौनक थी वई। जो झंडो लहरंदो आहे त पुष्प किरंदा आहिनि न, त हिते असां बाबा जे डायरेक्शन खे कैच करे कमु कयो, सफल थी वियासीं त बाप ऐं ॿारनि जी प्रत्यक्षता जे पुष्पनि जी वर्षा समान रौनक थी वई। ॿार जो महिनत करनि था, उन्हनि खे बाप दादा सहज साधन ॿुधाइनि था। मतिलबु असांखे महिनत करण जी ज़रूरत न आहे, बाबा खे सभु ॿुधाए करे बाबा सां गॾु करो, है न। कॾहिं अगरि तव्हांखे जीवन में, वैसे त असांखे बाबा खे सभु कुझु ॿुधाए करे करिणो आहे, लेकिन कॾहिं सम्झो तव्हांखे कोई आहे न ॾाढो डिफ़िकल्ट ऐं ॾाढो महिनत वारो कमु लॻे थो, त हुन समय न सम्झो अञा ताईं तव्हां ई पिया करो, त बाबा खे यादि कजो, बाबा ईअं करिणो आहे, ॾिसजो उहो कमु झटि थी वेंदो। मतिलबु उहो असां बाबा खे, तव्हांजो कोई संस्कार स्वभाव बि आहे न, उहो बि बाबा खे असां, छो जी असांजो त आहे न, बाबा जो ई आहे, असां फालतू में महिनत कंदा आहियूं, है न। बाबा की जी मदद खे यूज़ न कंदा आहियूं, लेकिन यूज़ करिणो खपे, है न। तव्हांखे सुबुह जो बि उथिणो आहे, जो बि आहे, तव्हां रोज़ु राति जो न बाबा खे ॿुधाए करे सुम्हंदा करो, बाबा सुबुह जो एतिरे बजे उथिणो आहे, ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, पोइ ईअं करिणो आहे, पोइ ईअं करिणो आहे, पोइ ईअं करिणो आहे, पोइ हिन सां फ़ोन ते ॻाल्हाइणो आहे, पोइ हिन सां मिलणो आहे, सभु कुझु बाबा खे ॿुधाए करे बाबा सां गॾु सुम्ही पओ, है न। ॾिसजो बाबा तव्हांखे नेक्स्ट डे तव्हांखे सभु कुझु कमु कराईंदा, लेकिन यादि करणु तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। ईअं न असां बाबा खे ॿुधाए करे पोइ ॿियनि सां फ़ोननि ते ॻाल्हाए करे सुम्ही पियासीं, उल्टी सुल्टी चीजियूं ॾिसी करे सुम्ही पियासीं, न। बाबा सां गॾु ई सुम्हणो आहे ऐं निश्चय रखिणो आहे त बाबा ज़रूरु असांखे हर कमु टाइम ते, टाइम खां पहिरियों ई कराए छॾींदा, लेकिन ॿुधाइणो, यादि करणु तव्हांजी ज़िम्मेवारी आहे न। असांखे त बाबा चईंदा आहिनि न, बसि हिकु कमु करो कि मूंखे पंहिंजो पूरो चार्ट ॾियो ऐं मूंखे यादि करो,
है न। त बाबा चवनि था सहज साधन बाबा ॿुधाइनि था। ॿार जो महिनत कंदा आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जो सहज साधन बाबा ॿुधाइनि था कि बाबा जो तव्हांखे टचिंग ॾींदा आहिनि उन्हनि खे कैच करण जे लाइ पंहिंजे मन बुद्धि खे फ्री रखो, बाबा सां कनेक्ट रखो। निरंतर योगी ठहिण जो आधार सर्व संबंध जो सहयोग। त ॾिसो अॼु जीवन में न कमु हेॾो न आहे लेकिन मूंझ ॾाढी आहे। छो जे असां सोचंदा आहियूं मूंखे ई सभु करिणो आहे ऐं हेॾो सारो करिणो आहे। हाणे बाबा चवनि था निरंतर योगी ठहिण जो आधार सर्व संबंध जो सहयोग। समय ते व निरंतर विजय जो झंडो छो न लहराईंदो आहे? हुन जो कारण छा आहे? तव्हां माण्हू बि फंक्शन में झंडो लहराईंदा आहियो त समय ते छो न लहराईंदा आहियो? कारण पहिरियों खां रिहर्सल न कंदा आहियो। कॾहिं कॾहिं न लहराईंदो आहे न त समय ते छो न लहराईंदो आहे? कॾहिं कॾहिं न फंक्शननि में झंडो लहराईंदा आहिनि न त या त रस्सी खींचंदा आहिनि त फूल न ईंदा आहिनि, खुलंदो न आहे। त बाबा चवनि था पहिरियों खां रिहर्सल न कंदा आहियो। ईअं विजय जो झंडो लहराइण लाइ मुख्य ॻाल्हि रियलाइज़ेशन आहे। रियलाइज़ेशन करिणो आहे असांखे, है न। त अमृत वेले खां रियलाइज़ेशन कोर्स करो। ऐं तव्हां चईंदव टाइम ई न आहे। टाइम ॾाढो आहे असां वटि, टाइम ॾाढो आहे। हर हिक वटि टाइम ॾाढो आहे, चाहे गृहस्थी में कमु करण वारा चाहे धंधो करण वारा। सिर्फ़ु असांखे उहो मैनेज अगरि असांखे लॻे थो टाइम न आहे, रियलाइज़ कॾहिं करूं त जेतिरो थी सघे न हिकु त अमृत वेले ज़रूरु उथो, है न। अमृत वेले उथी करे बाबा खे यादि करे पंहिंजी दिनचर्या खे सेट करो। भई जाते जाते असांखे वाचा जी ज़रूरत न आहे उते उते असां न ॻाल्हायूं ज़्यादा। जाते जाते असांखे संकल्प मन बुद्धि खे यूज़ करण जी ज़रूरत न आहे। भई असां मन में पहिरें सेट करे रखूं हा मूंखे अॼु ईअं ईअं करिणो आहे। हिकु ॾींहुं पंहिंजो टाइम टेबल ठाहे ॾिसो, भई मूंखे हिन समय उथिणो आहे, ईअं 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 मूंखे करिणो हूंदो, है न। पोइ हुन खां पोइ जेको बि तव्हांजो कमु आहे उहो तव्हां लक्ष्य रखो। भई स्थूल टाइम टेबल बि ठाहियो, हा भई उन समय मां मन बुद्धि त फ्री हूंदो ई, है न। उन समय मां इहे ॻाल्हियूं रियलाइज़ कंदमि, अनुभव कंदमि, है न। कर्म कंदे ई तव्हां जो पुरुषार्थ करे सघंदा आहियो न, जो अनुभव करे सघंदा आहियो। कर्म कंदे हुए जेको करे सघंदा आहियो न उहो वेठे न करे सघंदा आहियो। ब्रह्मा बाबा छा कई? ब्रह्मा बाबा कॾहिं वेठे अनुभव न कई, कर्म कंदे ई सभु कुझु अनुभव कई, है न। बाबा जी एॾा सारा ज्ञान जा पॉइंट्स, एॾी सारी चीजूं आहिनि न, इहे सभु ज्ञान कर्म योगी ठहिण लाइ ई आहे। कर्म में ई यूज़ करिणो आहे। वेठे वेठे त असां वीचार करे सघंदासीं कि हा ईअं सहन करिणो खपे, हिते हिते सहन करिणो खपे न। जो माण्हू चईंदा आहिनि हा भई तव्हां चओ त ॾाढो सुठो था लेकिन करे ॾिसो त पतो लॻे। शिव बाबा खे छो चईंदा आहिनि कि शिव बाबा त मथे वेठा आहिनि। कई बार बाबा चईंदा आहिनि न, ॿार मूंखे ईअं चईंदा आहिनि कि बाबा तव्हां त मथे वेठा आहियो, तव्हांखे छा पतो करण में छा थींदो। उहो त शिव बाबा ख़ुदि बि चईंदा आहिनि, है न। तॾहिं त असांखे मास्टर चईंदा आहिनि न। बाबा मास्टर छो चईंदा आहिनि? छो जो शिव बाबा त नॉलेजफुल आहिनि, शिव बाबा खे नॉलेज आहे। जीअं हिकु डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ाइण वारो टीचर अलॻि हूंदो आहे लेकिन डॉक्टर अलॻि हूंदो आहे। डॉक्टरी जी पढ़ाई पढ़ाइण वारो टीचर अलॻि हूंदो आहे। हुन डॉक्टरी जी जॉब न कई अथई, पेशेंट्स खे ईअं चेक न कई अथई, हुनखे नॉलेज आहे बसि। लेकिन डॉक्टर ठहिण वारो प्रैक्टिकल हर चीज़ यूज़ कंदो आहे, है न। त ईअं शिव बाबा टीचर आहे लेकिन असांखे हर हिकु चीज़ खे यूज़ करे ॾिसणो आहे, ज्ञान जो रतन। त हुनजे लाइ असांखे हर हिकु चीज़ खे प्रैक्टिकल कर्मनि में लाइणो आहे। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि अधु घंटो पढ़ाई आहे
बाक़ी सॼो ॾींहुं तव्हांखे इहे ॻाल्हि असांखे हिते हिते यूज़ करणी आहे, उहा करे ॾिसो। जीअं कोई नई नई मशीन वठी ईंदो आहे न त चईंदा आहिनि न हिन खे यूज़ करे ॾिसो, कोई बि प्रॉब्लम अचे थी त असांखे ॿुधायो। ईअं ई बाबा असांखे रोज़ु हेॾा सारा ज्ञान रतन ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिननि खे यूज़ करे ॾिसो, पोइ राति जो चाट मूंखे ॿुधायो, पोइ मां तव्हांजी मदद कंदमि, न त हुन समय बि ॿुधायो। त बाबा चवनि था कि पहिरियों रिहर्सल न कंदा आहियूं न, त अमृत वेलो थी करे छा करिणो आहे असांखे कि हा अॼु हिन पॉइंट खे मूंखे हिते हिते यूज़ करिणो आहे। अॼु बि अगरि इहा ॻाल्हि थी त मूंखे हुते शांति जी शक्ति खे कीअं यूज़ करिणो आहे, हुन समय छा संकल्प करिणा आहिनि। अॼु बि हीअं थियो त हुन समय मूंखे मन खे कीअं शांति करे हलिणो आहे, हुते छा सोचिणो आहे, ॿियो बाबा जी कहिड़े कहिड़े ज्ञान पॉइंट्स खे सॼो ॾींहुं मनन चिंतन करिणो आहे। त ईअं विजय जो झंडो लहराइण जे लाइ मुख्य ॻाल्हि छा आहे? रियलाइज़ेशन। अमृत वेले खां रियलाइज़ेशन कोर्स शुरू करो। वर्णन सभी कंदा आहियो, लेकिन वर्णन करण और रियलाइज़ेशन करण अर्थात अनुभूति करणो, उन में अंतर थी वेंदो आहे न। हर हिकु ॻाल्हि जी अनुभूति करणी आहे। जीअं पतो आहे इहा आग सां गरम आग, लेकिन आग गरम कीअं हूंदी आहे उहो अनुभव कंहिंखे हूंदो? जेका गैस ते रोटी ठाहींदा हूंदा हा, उन्हनि खे अनुभव हूंदो न कि कीअं गरम लॻंदो आहे। जेका तवे ते रोटी ठाहींदा आहिनि, जो माण्हू हेॾा सारा कॾहिं कॾहिं त माण्हू गरम गरम गिह में बि चीजूं विझी करे कढंदा आहिनि, अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि। त हुननि खे हर हिकु ॻाल्हि जो अनुभव आहे, है न। अॼु अगरि कोई घर जो झाड़ू पोछो न लॻाईंदो हूंदो त हुनखे अनुभव आहे। हिकु ॾींहुं माई अगरि झाड़ू लॻाए वई, पोछो न लॻाए वई, त हुनखे सम्झ में ई न ईंदो, है न। हुनखे पतो माई भले हिकु ई पोछो लॻाए वञे त हुनखे पतो, हो चईंदी आहे ठीकु आहे कोई न लॻाए त वई। लेकिन अॼु ॾिसो माण्हू जेको पोछो लॻाईंदो हूंदो उहो त हर कमरे मां केतिरी मिटी कढंदो, ऐं जेको न लॻाईंदो हूंदो हुनखे कोई परवाह ई न। त हर हिकु ॻाल्हि जो अनुभव करणु, वर्णन करणु आसान आहे, रियलाइज़ेशन करणु अर्थात अनुभूति करणु, हुन में अंतर आहे। इन करे बाबा चईंदा न नॉलेजफुल अर्थात ज्ञान बि हुजे, अनुभव बि हुजे। अगरि असां में सिर्फ़ु ज्ञान आहे त असां में नॉलेज आहे, लेकिन नॉलेजफुल न आहियूं, त असांखे छा ठाहिणो आहे? नॉलेजफुल ठहिणो आहे। हर हिकु ॻाल्हि जो अनुभव हुजिणो खपे। त चेक करो कि केतिरो अनुभव असां बाबा जे ज्ञान खे यूज़ करे जीवन में केतिरा अनुभवी ठहिया आहिनि। ऐं इहे अनुभवी तव्हां प्रैक्टिकल कर्म क्षेत्र में ही बाबा जो ज्ञान यूज़ करे अनुभवी ठही सघंदा आहियो। त बाबा चवनि था हीअं असांखे अनुभव करिणो आहे। हिकु ॿुधणु ऐं ॿुधाइणु कि बाप सां सर्व संबंध आहिनि, लेकिन हर हिकु संबंधनि जी अनुभूति, जीअं बाबा असांजो पीउ बि आहे, बाबा असांजो टीचर बि आहे, बाबा असांजो सतगुरु बि आहे, बाबा असांजो फ्रेंड बि आहे, बाबा असांजो साजन बि आहे, है न। त ईअं बाबा असांजो डॉक्टर बि आहे। कॾहिं बाबा खे डॉक्टर जे रूप में बाबा तव्हांजे शरीर में ईअं ईअं थिए थो, है न। इहे बि संबंध यूज़ करे ॾिसो, बाबा तव्हांखे ज़रूरु टच कराईंदा कि इहे खाइण सां ईअं थो थिए, इहे खाइण सां ईअं थो थिए, या इहे न खाओ त ठीकु थी वेंदो, है न। कॾहिं कॾहिं कुझु खाइण सां खुजली थींदी आहे, कॾहिं कॾहिं कुझु खाइण सां डाइजेशन में प्रॉब्लम थींदी आहे, खांसी थींदी आहे, कुझु बि थींदो आहे, है न। त बाबा असांखे ज़रूरु इशारो ॾींदा। ऐं योग जी पावर सां त वैसे बि माण्हू केॾी सारी बीमारियुनि खे दूरि कंदा आहिनि। बाबा जे ज्ञान में बि ॿार जेका हलंदा आहिनि
भले वो ॿाहिरां दवायूं बि वठनि लेकिन योग पावर बि यूज़ कंदा आहिनि। त सर्व संबंधनि जी अनुभूति व प्राप्ति में मग्न रहो त पुराणी दुनिया जे वातावरण सां सहज ई उपराम थी वेंदो। हर कार्य जे समय भिन्न भिन्न संबंध जो अनुभव करे सघंदो ऐं हुन संबंध सां सहयोग सां निरंतर योग जो अनुभव करे सघंदो। हर समय बाप सां भिन्न भिन्न संबंधनि जो सहयोग वठो अर्थात अनुभव करण ई योग आहे। ईअं सहज योगी व निरंतर योगी छो न ठहींदा आहियो। बाप कीअं बि समय ते कहिड़े बि समय ते संबंध निभाइण लाइ बंधल आहिनि, है न। अनुभव करो बाबा खे, कॾहिं बाबा खे साजन जे रूप में यादि करो। शिव बाबा तव्हां मुंहिंजा साजन आहियो। शिव बाबा त पिता थी वियो, शिव हाणे मां तव्हांखे साजन जे रूप में यादि थी करां। पोइ उहा मां शिव जी शक्ति, उहा शिव साजन और इहे सभु विश्व जा आत्मायूं असांजा ॿार थी विया। असां सभिनि ॿारनि खे लाइट माइट था ॾियूं, है न। शिव बाबा खे कॾहिं पीउ जे संबंध में यादि करो, उहो अनुभव करो। जॾहिं बाप साथ ॾिए थो त वठण वारा छो न वठंदा आहिनि। सहयोग ॾियण ई योग कीअं थींदो आहे, इहा अनुभव करो। सहयोग ॾियण ई योग कीअं थींदो आहे। बाबा जे कार्य में असां सहयोगी आहियूं न, है न। त बाबा चई न, हर समय बाप जे भिन्न भिन्न संबंधनि जो सहयोग वठो, है न। जीअं बाबा खे असां पीउ जे संबंध में यादि कयो त सहयोग वठो न। त बाबा खे असां पीउ जे संबंध में यादि कयो त उहो अनुभव थींदो। त बाबा चवनि था सहयोग वठण ई योग कीअं थींदो आहे, इहो अनुभव करो। माता जो संबंध छा थींदो आहे, बाप जो संबंध छा थींदो आहे, सखा जो सिंपल आहे। जॾहिं बि कोई बि कमु हुजे न, जीअं सम्झो कोई कमु आहे जंहिंमें तव्हांखे पंहिंजे ॿारनि जी यादि ईंदी आहे कि उहो हुजे हा त मां उनखे चवां आहियां, हुन समय बाबा बेटे खे यादि करो। अगरि तव्हांखे कोई बि कमु आहे, तव्हांखे पंहिंजे पति जे बारे में संकल्प आयो कि उहो हुजे हा त उहो हुजनि हा त मां उन्हनि खे चवां आहियां त शिव पति खे यादि करो। कॾहिं तव्हां बोर था थियो, सखा सखी जो यादि थो अचे त शिव बाबा खे सखा सखी जे रूप में यादि करो। त बाबा चवनि था माता जो संबंध छा थींदो आहे, बाप जो संबंध छा थींदो आहे, सखा ऐं बंधु जो संबंध छा थींदो आहे, सदा साजन जे संग जो अनुभव छा आहे। इहे अलॻि अलॻि संबंध जो रहस्य अनुभव में आयो आहे। असांखे छा करिणो आहे, हर रियलाइजेशन कोर्स करो। हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जी पॉइंट, हर संबंध जो अनुभव केतिरो असांखे आहे ऐं केतिरो तव्हां अञा करणु चाहींदा आहियो, उहो बि चेक करो। बाबा चवनि था कि हाणे भिन्न भिन्न संबंधनि जो अनुभव करो। अगरि ये अलॻि अलॻि संबंध जो रहस्य अनुभव में आयो आहे, ये अलॻि अलॻि संबंध जो रहस्य, छोजी कल्ह बाबा हिकु लाइन चई हुई कि अलॻि अलॻि समय ते बाबा सां अलॻि अलॻि संबंध जी मदद, संबंध द्वारा मदद ही योग आहे। योग छा आहे, भिन्न भिन्न समय ते भिन्न भिन्न हर समय बाप जे भिन्न भिन्न संबंधनि जो सहयोग वठण अर्थात अनुभव करण ही योग आहे। असांजो अलॻि सां वेही योग लॻाईंदा आहियूं न, उन में बि ॾिसो सुबुह जो बाप जे संबंध में योग लॻाईंदा आहियूं, है न, उहो वेही करे लॻाईंदा आहियूं। पर बाबा चईंदा आहिनि कि सुबुह सुबुह जो अगरि निंड अचे या कोई अहिड़ो
ठीकु नथो लॻे त चकर बि लॻाए सघंदा आहियो न। बाबा कॾहिं बि न चईंदा आहिनि कि वेही करे भट्टी करो। शिव बाबा, ब्रह्मा बाबा कॾहिं बि वेही करे भट्टी न कई हुई, है न। ब्रह्मा बाबा जो पुरुषार्थ कर्म योग ज़्यादा हुयो। त बाबा शिव बाबा चवनि था कि हर समय बाप जी भिन्न भिन्न संबंधनि जो सहयोग वठणु अर्थात अनुभव करण ही योग आहे। कर्म क्षेत्र में बाबा खे भिन्न भिन्न संबंधनि सां यादि करे उन्हनि जी मदद वठो त इहे योग आहे न। त बाबा अॼु असांखां चवनि था कि हर संबंध जो रहस्य अनुभव कयो आहे। रहस्य जीअं माण्हू चवंदा न, पीउ हीअं कंदो आहे, माउ हीअं कंदी आहे, भाउ हीअं कंदो आहे, भेण जो फर्ज़ु इहो आहे, साजन जो फर्ज़ु इहो आहे, है न। ईअं असांखे हर संबंध जो राज रहस्य अनुभव में अचिणो खपे कि शिव बाबा असांजो पीउ आहे त उन में बाबा जो छा असां ॿारनि जे लाइ फर्ज़ु आहे। शिव बाबा असांजो बालक आहे त हुन बालक जे संबंध में शिव बालक जो छा पार्ट आहे। ईअं शिव असांजो साजन आहे त साजन जे संबंध में छा उन्हनि जो फर्ज़ु आहे, छा उन्हनि जो पार्ट आहे। त बाबा चवनि था अगरि हिकु बि संबंध जी अनुभूति सां वंचित रहिजी वियो त सॼो कल्प ई वंचित रहिजी वेंदो। छो जे कल्प में हाणे ई सर्व अनुभवनि जी खान प्राप्ति थींदी आहे। हाणे न त कॾहिं न। त पंहिंजे पाण खे चेक करो कि संबंध जी अनुभूति अञा ताईं करे न पाया आहियो। संबंध जी अनुभूति अञा ताईं करे न पाया। हिन प्रकार सां ज्ञान जी सब्जेक्ट में जो बि पॉइंट्स वर्णन कंदा आहियो हुन हर पॉइंट्स जो अनुभव कयो अथव। ज्ञान जी पॉइंट जो जीअं वर्णन कंदा आहियो असां स्वदर्शन चक्रधारी आहियूं त स्व जे दर्शन जो अनुभव कयो आहे। स्वदर्शन मतिलबु स्व जो दर्शन कि मां कीअं सतयुग में इहे पाठ वॼाया आहिनि, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग, पोइ हाणे मां संगम ते छा पाठ वॼायां थी। ईअं स्व जो दर्शन कयो आहे, है न। कॾहिं बि तव्हांखे कोई दुख अचे, कोई परेशानी अचे, कोई अहिड़ी ॻाल्हि अचे जंहिंमें तव्हांखे लॻे कि अरे इहे मूंसां हीअं छो थियो, त हुन समय ख़ुदि जो दर्शन करो। हा मां बि कंहिं जन्म में हीअं करे आई आहियां तॾहिं मूंसां गॾु हीअं थियो आहे। जीअं अॼुकल्ह बाबा चवनि था कंहिं आधार सां कंदा आहियो स्व जो दर्शन जो अनुभव। दर्शन अर्थात ॼाणण, ॼाणण अर्थात हुन ॼाणण जी अथॉरिटी में रहण, है न। ॼाणण अर्थात हुन ॼाणण जी अथॉरिटी में रहनि। जीअं अॼुकल्ह जे शास्त्रवादी सिर्फ़ु शास्त्र पढ़ंदा आहिनि, रटंदा आहिनि, पोइ बि स्वयं पंहिंजे खे शास्त्रनि जी अथॉरिटी सम्झंदा आहिनि। जीअं अॼुकल्ह जा शास्त्रवादी, है न, सिर्फ़ु रटंदा आहिनि, पोइ बि स्वयं खे पंहिंजे शास्त्रनि जी अथॉरिटी सम्झंदा आहिनि, है न। हीअं सम्झंदा आहिनि जीअं त असांखे सभु कुझु ईंदो। केॾो मतिलबु उन्हनि में केॾो अहंकार हूंदो। उहे सिर्फ़ु शब्द चईंदा रहंदा लेकिन अर्थ भले ई यथार्थ न सम्झनि, लेकिन उन्हनि खे अथॉरिटी केॾी हूंदी आहे। जीअं बाबा चवनि था त तव्हां सभु रटंदा न आहियो लेकिन हुन में रमण कंदा आहियो। असां पंडित न आहियूं। अॼु जी मुरली में, साकार मुरली में हुयो न कि पंडित न ठहिणो आहे। असां सिर्फ़ु पढ़ी करे न ॿुधाईंदा आहियूं, ॿुधी करे ॿुधल न ॿुधाईंदा आहियूं। असां अनुभव कंदा आहियूं। बाबा चए थई तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो पीउ मां परमात्मा आहे। त असां अनुभव कयो आहे कि बराबरि आत्मा त शरीर खां न्यारी आहे। असां ॾिठो आहे भई कोई शरीर छॾे छॾंदो आहे त साम्हूं डेड बॉडी पई हूंदी आहे, है न। ऐं उहा हुन मां केरु निकिरी, कोई माण्हू चए न हुनजो उहो हार्ट ख़राबु थी वियो,
पर सुठा सुठा माण्हू बि वेठे वेठे शरीर छॾे छॾंदा आहिनि, कुझु बि न आहे प्रॉब्लम। त बाबा चवंदा त असां कोई रमण करणु अर्थात मनन द्वारा स्वरूप में लाइण वारा न आहियूं। सॉरी, असां रमण करणु अर्थात मनन द्वारा स्वरूप में लाइण वारा आहियूं, असां रटण वारा न आहियूं। अहिड़ो सदा ज्ञान जी अथॉरिटी अर्थात सदा ज्ञान जी हर पॉइंट जे नशे में रहण वारा आहियो। ईअं हर ज्ञान जी पॉइंट जी अथॉरिटी अर्थात अनुभव जे नशे में रहण वारा आहियो। हिन प्रकार सां जो धारणा जी सब्जेक्ट में भिन्न भिन्न गुणनि जो वर्णन कंदा आहियो, उन हर गुण जे अनुभव जी अथॉरिटी आहे। स्पीकर आहियो, स्विच धारण करण वारा आहियो या अथॉरिटी वारा आहियो। सॉरी, स्पीकर आहियो या ॿुधण वारा आहियो या अथॉरिटी आहियो, इन में नंबर थी वेंदो है न। नंबरवार कीअं थींदो आहे? हिकु थींदो आहे ज्ञान ॿुधाइण वारो, हिकु थींदो आहे ॿुधण वारो, हिकु थींदो आहे स्वयं धारण करे पोइ अथॉरिटी सां चइण वारो। त बाबा चवनि था रमण करो, मनन करो, रटो न। सिर्फ़ु ॿुधो ऐं ॿुधायो न, उनखे धारण करे उनखे स्वरूप में लाए करे उनजी अथॉरिटी ठहो। महारथी अर्थात हर शब्द जे अनुभव जी अथॉरिटी। महारथी अर्थात हर शब्द जे अनुभव जी अथॉरिटी। घोड़ी सवार अर्थात ॿुधण ॿुधाइण वारा ज़्यादा, ॿुधण ऐं ॿुधाइण वारा अनुभव जी अथॉरिटी में घटि आहिनि। त सहज साधन छा थियो? रियलाइज़ेशन जी कमी अर्थात अनुभवी मूर्त ठहिण जी कमी, है न। त असांजे जीवन में विजय जो झंडो छो थो लहराए? श्री अगरि असां रियलाइज़ न कंदासीं, अनुभव न कंदासीं, न त समय ते उनखे कीअं यूज़ कंदासीं, समय ते यूज़ न कंदासीं त विजयी कीअं थींदासीं? त बाबा चवनि था त सहज साधन छा थियो? रियलाइज़ेशन जी कमी अर्थात अनुभवी मूर्त ठहिण जी कमी। भक्ति ऐं ज्ञान जो विशेष अंतर ई इहो आहे। अॼु बि बाबा चई न, भक्ति मतिलबु शोर शराबो, सिर्फ़ु वर्णन करणु। ज्ञान मतिलबु शांती, अनुभूति करणु। निरंतर योगी ठहिण जो आधार सदा सर्व संबंधन जो सहयोग है न। निरंतर योगी ठहिण जो आधार छा आहे? निरंतर योगी। निरंतर योगी ठहिण जो आधार छा आहे? सर्व संबंधन जो सहयोग वठो, है न। त निरंतर योगी ठहिण जे लाइ बाबा अॼु हिन क्लास में, हिन वारी अव्यक्त मुरली में बाबा बार बार असांखे चवनि था निरंतर योगी ठहिणो आहे त हर समय भिन्न भिन्न संबंधन जो सहयोग वठो। पोइ तव्हांखे अलॻि सां योग लॻाइणो न पवंदो, है न। जॾहिं बि चाहियो था सोचो मां पंहिंजे फ्रेंड सां गॾु हाणे घुमां थी, मां हाणे बाबा सां गॾु हाणे इहे कमु करां थी, मां शिव साधन सां गॾु हाणे इहे करां थी, मां शिव डॉक्टर सां हाणे पंहिंजे शरीर जो ट्रीटमेंट थी करायां। अनुभवी ठहो, सम्झो अनुभवनि जी खान खे सुठी तरह सां प्राप्त करो। अनुभवनि जी खान खे सुठी रीति सां प्राप्त करो। थोरो सो न, लेकिन सर्व प्राप्ति करो। 2-3 संबंध न, 2-3 पॉइंट्स जो अनुभव न, लेकिन सर्व अनुभवी मूर्त ठहिणो असांखे। सर्व अनुभवी मूर्त ठहिणो आहे। मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी ठहो त सदा विजय जो झंडो लहराईंदो रहंदो। 2-3 संबंधनि जो न, 2-3 पॉइंट्स जो न, लेकिन सर्व अनुभवी मूर्त ठहो।
मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी ठहो तॾहिं सदा विजय जो झंडो लहराईंदो। बाप जो सर्व ते स्नेह आहे। महाराष्ट्र वारनि सां बि स्नेह आहे न। महाराष्ट्र वारा सभी अनुभवी मूर्त आहिनि। त महाराष्ट्र जी विशेषता सभु विजयी आहियो। क्षत्रिय न त सदा ही मेहनत में लॻल आहियो न, है ना। महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्र जी विशेषता आहे सभु विजयी थी वञो, सभु विजयी थी वञो। त बाबा चवनि था क्षत्रिय न सदा ही मेहनत में, क्षत्रिय न जो सदा ही मेहनत में लगा रहो। विजयी अर्थात मेहनत मुक्त। त विशेष टर्न महाराष्ट्र वारनि जो आहे। त बाबा महाराष्ट्र वारनि खे चवनि था, लेकिन बाबा निमित सभिनि खे चवनि था कि सदा मेहनत सां मुक्त ठहो, विजयी ठहो। अगरि हिन समय ताईं बि क्षत्रिय रहंदा हो त चंद्रवंशी ठही वेंदा। अगरि हिन समय ताईं बि क्षत्रिय रहंदा हो त चंद्रवंशी ठही वेंदा। हाणे समय आहे ब्राह्मण अर्थात विजयी ठहिण जो। बहुत काल जे विजय जे संस्कार खपनि। बाबा चवनि था सतयुग में अचण लाइ बहुत काल जा विजय जा संस्कार खपनि। सतयुग में ईंदी ही उहा आत्मा जो ॾाढे समय खां विजयी हूंदी। बाबा चवनि था कि हाणे त समय ही कम आहे। त हाणे खां विजयी पंज संस्कार न भरंदव त चंद्रवंशी में अची वेंदा। हाणे खां विजय जा संस्कार न भरंदव त चंद्रवंशी में अची वेंदा। हिन करे पंहिंजे भाग्य जी लकीर हाणे बि परिवर्तन करे सघो। त सतयुग में अचण लाइ सदा ही विजयी ठहिणो असांखे। अच्छा, अहिड़ा सदा विजयी सर्व संबंधनि जे अनुभवनि जी अथॉरिटी, ज्ञान जी हर पॉइंट जी अथॉरिटी, हर गुण जे अनुभव जी अथॉरिटी, सेवा जे सब्जेक्ट में ऑलराउंडर ऐं एवर रेडी, हिन विशेषता जी अथॉरिटी। अहिड़ा बाप समान श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। महाराष्ट्र जोन जी पार्टी सां गॾु बाबा ॻाल्हाइनि था। पहिरीं पार्टी सां ॻाल्हाइनि था कि निश्चय बुद्धि जे मन जी ख़ुशी जी आवाज़ कहिड़ी हूंदी आहे? पाइणो हुयो जो पाए वरितो। निश्चय बुद्धि वारे जे मन जी आवाज़ छा हूंदी आहे? पाइणो हुयो जो पाए वरितो। सदा सर्व खजाननि सां संपन्न अर्थात पंहिंजे खे मालामाल सम्झंदा आहियो। सर्व खजाननि सां संपन्न अर्थात पंहिंजे खे मालामाल सम्झंदा आहियो। जीअं बाप सदा संपन्न आहिनि, ईअं बाप समान सभी खजाननि सां संपन्न आहियो। सर्व खजाननि सां संपन्न पंहिंजे खे मालामाल सम्झंदा आहियो। जीअं बाप सदा संपन्न आहिनि, बाप समान सभी खजाननि सां संपन्न आहियो। कोई बि खजाने जी कमी न रहे। ईअं मन सां ख़ुशी जो आवाज़ निकिरंदो आहे कि पाइणो हुयो वो पाए वरितो। मुख जो आवाज़ निरंतर न थी सघंदो आहे, लेकिन मन जो आवाज़ निरंतर अविनाशी है। मुख जो आवाज़ निरंतर न आहे, लेकिन मन जो आवाज़ निरंतर भी आहे, अविनाशी भी आहे। त ईअं मन जी आवाज़ निकिरंदो आहे कि पाइणो हुयो वो पाए वरितो। मन सां निकिरंदो आहे कि सोचदा आहियो अरे ठीकु आहे, मिलियो आहे त मिलियो आहे, छा थींदो, है न। चलो ठीकु आहे, मिलियो आहे त मिलियो, लेकिन अञा जीवन में कुझु ॿियो प्राप्त करण जी इच्छा आहे छा? भले अगरि तव्हांखे उहो एॾो वैल्यू न आहे, ख़ुशी न आहे, लेकिन ॿियो कुझु प्राप्त करण जी ख़ुशी आहे, इच्छा आहे।
है न। हिकु थींदो आहे की माण्हू तृप्त मतिलबु हिकु न्यूट्रल हूंदो आहे। हा भई ठीकु आहे, बाबा मिलिया आहिनि, ज्ञान मिलियो आहे, ठीकु आहे त हुनखे जीवन में ॿियो कुझु बि न खपे, ऐं बाबा बि मिलियो आहे त बि नॉर्मल आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे। सोचदा हूंदा भई हर कल्प में मिलंदा ई आहिनि, है न। लेकिन हिकु थींदो आहे कि सोचन अरे बाबा त मिलियो, अरे छा आहे, लेकिन उन्हनि खे स्थूल चीजूं, ॿिया संबंध, ॿियूं चीजुनि में ज़्यादा इंट्रस्ट आहे। बाबा भी कंदा आहिनि, बाबा भी मिलियो, लेकिन बाबा जी एॾी वैल्यू न आहे। हिकु थींदो आहे कि अरे वाह बाबा मिली वियो, बसि हाणे जीवन में छा खपे, त हुन ख़ुशी, हुन शांति, हुन अतीन्द्रिय सुख, पवित्रता जो अनुभव करे करे वो आत्मा सदा गदगद थींदी वञे। छो जी इहा अनुभूति असां हाणे ई करे सघंदा आहियूं। सत्य में त असां पवित्र हूंदासीं ई सही, लेकिन कलयुगी पतित दुनिया में रहंदे हुए असां ईअं पंहिंजे कीअं हुन स्वरूप में अनुभव करे ऐं अनुभव करूं। बाक़ी दुनिया एॾी पतित ऐं असां एॾा पावन, है न। आत्म अभिमानी स्थिति, परमात्मा जो परिचय असांखे हाणे ई मिलियो। भले ई असांखे हर कल्प मिलंदो आहे, लेकिन असांखे मिलियो आहे त उहा अंदरि ख़ुशी थींदी आहे। अंदरां ईअं निकिरंदो आहे, पाइणो हुयो जो पाए वरितो। अटल निश्चय बुद्धि ॿार ठहिया आहियो। ॿार ठहिण अर्थात अधिकारी ठहिण। कॾहिं बि पंहिंजे में संशय न अचे, संपूर्ण ठहींदा या न। कॾहिं बि ईअं संशय न अचे कि अलाए मां संपूर्ण ठहींदमि बि या न ठहींदमि, है न। त बाबा चवनि था ईअं ख़ुदि खे चेक करो। ॿियो बाबा चवनि था कि कॾहिं बि पंहिंजे में संशय न हुजे, संपूर्ण ठहींदा या न, सूर्यवंशी ठहींदा या चंद्रवंशी। सदा निश्चय बुद्धि, जीअं बाप में निश्चय आहे उहो स्वयं में भी निश्चय। स्वयं में अगरि कमज़ोरी जो संकल्प उत्पन्न थींदो आहे त कमज़ोरी जो संस्कार ठही वेंदो आहे। अगरि बार बार असां उहो ई सोचदा आहियूं न, अलाए थींदासीं न थींदासीं, बार असांखे कोई संकल्प बाबा खे यादि करणु नथो ॾे, डिस्टर्ब थो करे, ऐं असां हुनजे वश थी था वञूं, इग्नोर करे छॾो, ध्यानु न ॾियो, तव्हां पंहिंजे संकल्प में टिका रहो, है न। न त उहो कमज़ोर संस्कार ठही वेंदो। जीअं कोई हिकु बार भी शरीर सां कमज़ोर थी वेंदो आहे न, थोरे समय में तंदुरुस्त न ठही सघंदो, त कमज़ोरी जा जर्म्स पक्का थी वेंदा आहिनि हुनजा। पोइ घड़ी उहा बीमारी अची वेंदी। ईअं व्यर्थ संकल्प रूपी कमज़ोरी जा जर्म्स, व्यर्थ संकल्प रूपी कमज़ोरी जा जर्म्स पंहिंजे अंदरि प्रवेश न थियण ॾियो। बार व्यर्थ संकल्पनि जे वश न थियो, है न। उन्हनि ते ध्यानु न ॾियो, न त उहा असांजा संस्कार ठही वेंदो। पंहिंजे अंदरि प्रवेश न थियण ॾियो, न त उनखे ख़तमु करण लाइ पोइ अलॻि प्रयत्न करिणो पवंदो। पोइ उनखे ख़तमु करण लाइ अलॻि पुरुषार्थ करो। जो बि ड्रामा जी सीन ॾिसंदा आहियो, चाहे हलचल जी सीन हुजे या अचल जी, लेकिन ॿिन्हिनि में निश्चय कि हर ॻाल्हि में छा आहे, कल्याण ई कल्याण। चाहे केतिरी बि हलचल जी सीन हुजे, है न, लेकिन असांखे हमेशह छा यादि रखिणो आहे कि हर ॻाल्हि में कल्याण ई कल्याण आहे। हलचल जी सीन में भी कल्याण अनुभव थिए। ईअं निश्चय बुद्धि आयो अहिड़ा। वातावरण हिलाइण वारो हुजे, समस्या विकराल हुजे, लेकिन सदा निश्चय बुद्धि कि सभु ठीक थी वेंदो, है न। वातावरण भले कहिड़ो बि हिलाइण वारो हुजे, समस्या विकराल हुजे, लेकिन असांखे सदा छा निश्चय हुजे, सभु ठीक थी वेंदो।
है न, ऐं तव्हां पंहिंजे बाबा खे यादि कंदा रहो। इनखे चइबो आहे विजय। मतिलबु कोई बि ॻाल्हि, चाहे देह तेज संबंध पदार्थ वस्तु वैभव धन संपत्ति, चाहे शरीर में एॾो सूर थो थिए, कुझु बि थो थिए, लेकिन असांखे बाबा सां डिस्कनेक्ट न थियणो। पंहिंजी श्रीमत जे विपरीत कोई कमु न करिणो। भिन्न भिन्न भाषा जा हूंदे हुए बि हिकु मत, हिकु बाप, हिकु ई निश्चय ऐं हिकु ई मंज़िल। भिन्न भिन्न भाषा जे हूंदे हुए बि हिकु ई मत हुजणी खपे, हिकु ई बाप, हिकु ई निश्चय, हिकु ई मंज़िल। छो जी बाबा जे ज्ञान में त महाराष्ट्र वारा बि ईंदा आहिनि, त साउथ में बि केॾी सारी भाषा आहिनि, तमिल, तेलुगु, कन्नड़, पंजाबी, पोइ हिते पंजाबी, राजस्थानी, त अलॻि अलॻि क्षेत्र मां अलॻि अलॻि माण्हू ईंदा, भिन्न भिन्न भाषा, भिन्न भिन्न रूप, भिन्न भिन्न स्थाननि सां ईंदे हुए बि बाबा चवनि था सदा हिकु मत। बाबा जे घर में अची करे पोइ सभु हिकु ई थियणा आहिनि। हीअं न असां त महाराष्ट्र वारा आहियूं, असां त फलाणे वारा आहियूं, असां त हीअं आहियूं, हीअं न, है न। भिन्न भिन्न भाषा जा हूंदे हुए बि हिकु मत, हिकु बाप, हिकु ई निश्चय ऐं हिकु ई मंज़िल। सिर्फ़ु सेवार्थ भिन्न भिन्न स्थाननि सां आया आहियूं, भिन्न भिन्न स्थाननि में आहियूं, लेकिन आहियूं असां हिकु ई बाप जा। असांजी आत्मा जो बि रूप, साइज़ सभु हिकु ई आहे, पार्ट अलॻि अलॻि आहे, लेकिन त असांखे बि हिकु बाप, हिकु मत, हिकु ते ई निश्चय, हिकु ई मंज़िल, हुन ते हलणो। कि अगरि सभी हिकु स्थान ते वेही रहनि त चारों ओर जी सेवा कीअं थींदी? बाबा पुछनि था, अगरि असां सभु हिकु ई स्थान ते वेही रहूं त चारों ओर जी सेवा कीअं थींदी? जॾहिं सेवा समाप्त थी वञे तॾहिं सभु मधुबन में अची वञिजो, लेकिन उहो बि केरु ईंदो? मधुबन में अंत में केरु वञी सघंदो? जेका नष्ट मोह हूंदा। हाणे त मधुबन में सभु वञी था सघनि न, लेकिन अंत में उहे ई आत्मायूं मधुबन में वञी सघंदियूं जेकी पूरो पूरो नष्ट मोह हूंदियूं, जंहिंजी बुद्धि जी लाइन क्लियर हूंदी। हुन समय टेलीफोन, टेलीग्राम्स जे बुलावो न ईंदो, लेकिन बुद्धि जी लाइन क्लियर हुजण सां बुलावो पहुची वेंदो। बाबा चईं न हाणे त सभु प्रकार जी आत्मायूं मधुबन में वञी थी सघनि, है न, लेकिन अंत में न मधुबन जी भूमि में वञी बि उहे ई सघंदियूं जेकी निर्विकारी हूंदियूं, नष्ट मोह हूंदियूं, जंहिंजो बाप संगत बुद्धि जी लाइन क्लियर हूंदी। अहिड़ी आत्मायूं ई हुते पहुची सघंदियूं। बुद्धि जी लाइन क्लियर हुजण सां बुलावो पहुची वेंदो ॿारनि खे। अहिड़ी हालत ठहींदी जो ट्रेन में तव्हां ईंदा पहुचणो हूंदो उहे ई हलंदी, उन खां पोइ बंदि थी वेंदी, उन खां पोइ न। मतिलबु ॾिसो, अंत गाॾी, सम्झो तव्हांजे सिटी खां कोई गाॾी ट्रेन मधुबन वेंदी आहे त तव्हांखे बाबा जो बुलावो ईंदो। कीअं ईंदो? अगरि तव्हांजी बुद्धि जी लाइन क्लियर हूंदी कि ॿार अची वञो मधुबन, है न। लेकिन अगरि तव्हांजे सभु घर वारनि खे बुलावो न आयो, उहो बाबा सां न जुड़ियल आहिनि, लेकिन तव्हांखे ई बुलावो आयो आहे, त अंत समय त ॾाढो हाहाकार भयभीत सिचुएशन हूंदी। त सोचो तव्हां वञी सघंदा, है न। सोचो, हेॾे होॾे ॾाढो शोर शराबो भय हुजे ऐं तव्हांखे संकल्प अचे, बुद्धि में तव्हांखे संकल्प अचे थो कि बाबा मधुबन में सत्ता करनि। ॾिसो, माया बि पंहिंजो चांस वठंदी,
हिन करे न असांखे कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कॾहिं कॾहिं कोई संकल्प ईंदो आहे, हाणे उहो माया ॾिए थी या बाबा ॾिए थी, इहे बि असांखे जज करण जी परख हुजणी खपे। त हुन समय सभु कुझु छॾे करे तव्हां हुन गाॾी में वेही करे मधुबन वञी सघंदा आहियो, है न। त बाबा चवनि था अहिड़ी हालत ठहींदी जो जंहिं ट्रेन सां तव्हां पहुचणो हूंदो न उहा ई हलंदी, उन खां पोइ बंदि थी वेंदी, उन खां पोइ न हलंदी। अगरि लाइन क्लियर हूंदी त साधन बि मिली वेंदा, न त काथे न काथे अटकी वेंदो। हिन करे ॾाढे काल जो निरंतर योग खपे। कवच आहे, कवच वारा सदा सेफ रहंदा। सेफ्टी जी ड्रेस छा आहे? यादि जो कवच। बाबा चवनि था सदा जीवन में सेफ रहण जे लाइ असांखे छा करिणो आहे? यादि जो कवच पाए करे रखिणो आहे। माताऊं तीव्र पुरुषार्थियूं आहिनि, इहे बाबा माताउनि सां ॻाल्हाइनि पिया न, महाराष्ट्र जी पार्टी वारनि सां ॻाल्हाइनि था। हुन में बाबा माताउनि खे चवनि था, माताऊं तीव्र पुरुषार्थी आहियो, हाणे घर में न वेही रहिजो, हाणे ग्रुप ठाहे करे चारों ओर सेवा जे लाइ फैली वञो, है न। हाणे ग्रुप ठाहे करे चारों ओर सेवा जे लाइ फैली वञो। सेंटर खोलो, अगले साल ॾिसंदासीं केतिरा सेंटर खुलिया। हाणे बाबा माताउनि खे ड्यूटी था ॾियनि कि सेंटर खोलो। न ॾिसो, ईअं बि बाक़ी ॿियनि सत्संगनि में प्रोग्राम थींदो आहे त कीअं माताऊं वेंदियूं आहिनि सेवा करणु, कीअं सभु मिली जुली करे। बाबा जे घर छो न अची सघंदियूं आहिनि एॾियूं माताऊं? चलो जो अचनि थियूं, लेकिन जीअं तव्हां ॿिए जॻह सेवा करणु वेंदा आहियो, ईअं गुरुवार ॾींहुं या कोई फंक्शन ॾींहुं बाबा जे घर में सेवा करणु वेंदा आहियो, है न। त छो जी उते तव्हांजा संबंधी आदि न हूंदा आहिनि, ॿिया हूंदा आहिनि, सभु थोरी पवित्र रही सघंदा आहिनि। सभिनि जी बुद्धि में बाबा जो ज्ञान वेहे त पोइ हिते बि ओड़ी भीड़ थी वञे, है न। लेकिन हिते बि बाबा जे घर में बि बाबा चवनि था कि माताऊं सेंटर खोलो, अगले साल ॾिसंदासीं केतिरा सेंटर खुलिया। समस्याउनि खां पहिरियों सभिनि खे संदेश पहुची वञे त सभी तव्हांजा गुणगान कंदा, है न। तव्हां सभिनि खे संदेश पहुचाईंदा रहो, उहो मञनि न मञनि, असांखे पंहिंजो शुभ संकल्प बीज बोईंदा रहो त अंत में तव्हांजो गुणगान कंदा। हाणे सेंटर खोलंदा वञो। ॾिसो बाबा जा केॾा सारा सेंटर खुली आहिनि। संदेश ॾियण लाइ कोई साधन अपनायो। कोशिशि अगरि हर हिकु लक्ष्य रखे कि असांजे शहर में हर कॉलोनी में बाबा जो हिकु घर हुजणो खपे। घर घर में गीता पाठशाला त मतिलबु घर घर में बाबा जो ॿार, है न। घर घर में बाबा जो कोई न कोई हिकु ॿार हुजे, है न। ऐं वॾो कोई सेंटर या नंढो सेंटर हर कॉलोनी में हुजणो खपे। बाबा त चवंदा आहिनि हर गली में हुजणो खपे। अचण वारे समय में माण्हू हिकु घर खां ॿिए घर ताईं न निकिरी सघंदो, त जॾहिं घर घर में हिकु माण्हू हूंदो, हिकु गली में हिकु सेंटर या हिकु कॉलोनी में कोई सेंटर हूंदो त बि सुठो। बाबा चवनि था कि हाणे संदेश ॾियण लाइ साधन अपनायो। ॿियो पॉइंट आहे ड्रामा जी नॉलेज सां छा क्वेश्चन खे समाप्त करण वारा, ड्रामा जी नॉलेज सां छा जी क्वेश्चन खे समाप्त करण वारा प्रकृति जी माया जी ठह। अॼु जी सुबुह जी मुरली में बाबा जो वरदान बि हुयो न, स्व कल्याण सर्व कल्याण सां कल्याणकारी ठहो, प्रकृति जी माया जी ठहो। त बाबा हाणे असांखे चवनि था कि ड्रामा जी नॉलेज सां छा जी क्वेश्चन खे समाप्त करण वारा प्रकृति जी माया जी ठहो।
सभी प्रकृति जीत माया जीत हैं। ये पंज तत्व भी पंहिंजी तरफ आकर्षित न करन, और ये पंज विकार भी वार न करन। ये प्रकृति जीत माया जीत ॿई ही पेपर पास थी आयो। अगर कोई प्रकृति द्वारा आए हुए पेपर आहिनि त पास थियण जी शक्ति धारण कई आहे, है न। हाणे ठंडी भी आहे, काथे काथे बारिश भी पए थी, त हलचल में त न ईंदा आहियो, अरे एॾी बारिश थी पए, कीअं ठंडी में कपिड़ा सुकंदा, कीअं बाक़ी सभु कमु कंदासीं। हलचल में ईंदा आहियो कि मज़े मज़े में सभु हलो था, है न। अगर कोई प्रकृति द्वारा पेपर आए या पंहिंजे शरीर में भी कोई बीमारी या कोई तकलीफ़ हुजे, तब हलचल में त न ईंदा आहियो न। जरा भी हलचल में अचन अर्थात फेल। ये छा, ये शो, ये क्वेश्चन भी उठियो त रिज़ल्ट छा थींदी। भई हिकु थींदो आहे, सम्झो असांखे शरीर में ॾाढे समय खां सूर थो थिए, लेकिन असां सोचूं था ठीक थी वेंदो, ठीक थी वेंदो, ऐं पंहिंजो कम भी कंदा था रहूं, लेकिन अंदर हिकु सोच आहे कि हेॾनि ॾींहंनि खां ये सूर छो थो थिए। मतिलबु असां कारण था ढूंढूं, भई छा खाधो मां, या मतिलबु अंदरि असां बाबा खां पुछूं, बाबा खे बि चयो बाबा एतिरनि ॾींहंनि खां न तव्हांजे हिन शरीर में सूर थो थिए, ऐं असां कम भी करूं था, ठीकु आहे, है न। हा थोरो सो भई हा शरीर खे सूर थिए थो त लॻंदो आहे कि भई हेॾनि ॾींहंनि खां थिए थो, असां बाबा खे बि ॿुधायो, काथे कुझु ज़्यादा न थी वञे त थोरो चेक था करूं। ये क्वेश्चन त ठीकु आहे न, लेकिन हिकु थींदो आहे टेंशन वारो, अरे मूंखे ईअं छो थो थिए, एॾो सूर मूंखे छो थो थिए, अलाए छा थी वियो आहे अंदरि, न। हिकु टेंशन जी रीति असां बसि उहो ई सोचूं था, ऐं कम में भी मन नथो लॻे। जेसि ताईं डॉक्टर वटि वञूं, इलाज करायूं, टेस्ट करायूं, तॾहिं वञी शांत थिए, है न। त ॾिसो, हा भई शरीर में प्रॉब्लम थिए थी, ठीकु आहे, तव्हांखे लॻियो भई हेॾा ॾींहं थी वियो नथो ठीकु थिए, त चलो हिकु बार ॾेखारे था अचूं। बाक़ी ईअं टेंशन जी रीति असांखे शरीर देह द्वारा कोई भी तकलीफ़ अचे थी त हुन में हीअं हलचल में न अचिणो आहे। अरे हेॾी बारिश थी पए, हेॾो सीउ थो थिए, हाणे मां सनानु कीअं करां, कपिड़ा कीअं धोयां, कमु कीअं करां, ही छा थो करे भॻवान तूं मथे वेही करे, हीअं छो थो थिए। त जरा भी हलचल में अचण अर्थात फेल। ये छा, छो, ये क्वेश्चन भी उठियो त रिज़ल्ट छा हूंदो। अगर जरा भी कोई प्रकृति जी समस्या वार करण वारी थी वई त फेल थी वेंदो। कुछ भी थे, लेकिन अंदर से सदा ये आवाज़ निकरे, वाह मुंहिंजो मिठो ड्रामा, है ना। भले सूर थींदो रहे तो ठीकु आहे, हुनजो चेक करायो, दवाई ॾियो, लेकिन हमेशा मुख सां छा निकिरे, वाह मुंहिंजो मिठो ड्रामा, वाह वाह जा गीत ॻाईंदा हलो। एतिरो ड्रामा जो ज्ञान पक्को आहे, है न। बारिश पए थी, ठंडी वधे थी, बर्फ़ किरे थी, असांखे पतो आहे ये सभु छो थो थिए। प्रकृति भी सतो प्रधान थिए थी न, है न। प्रकृति खे भी त सतो प्रधान ठाहिणो आहे न। त एतिरो ड्रामा जो ज्ञान पक्को आहे, या जॾहिं सुठी ॻाल्हियूं आहिनि त ड्रामो, हलचल जी ॻाल्हियूं आहिनि त हाय हाय, है न। त चेक करो, ईअं त न जॾहिं सुठी ॻाल्हियूं हुजनि त वाह वाह ड्रामो, हाय हाय कुझु हलचल थी वई त हाय हाय।
हाय ये छा थियो, ये संकल्प में भी न अचे, अहिड़ा मजबूत आहियो। श्री अॻियां हली करे हाणे अहिड़ी समस्याऊं प्रकृति द्वारा भी अचणियूं आहिनि। अॻियां हली करे अहिड़ी समस्याऊं प्रकृति द्वारा भी अचणियूं आहिनि। प्राकृतिक आपदायूं त दिन प्रतिदिन वधणियूं आहिनि। त अहिड़ी स्थिति थी वञे जो संकल्प में भी हलचल न अचे। हाणे ॾिसो कोई भी ॻाल्हि थिए थी, बिन मौसम बारिश अलाए छा छा थिए थो, त माण्हू त टेंशन में ईंदा न, है न। माण्हुनि खे त लॻंदो न इहे छा थो थिए, पर असांखे लॻंदो आहे हाणे अगरि असांखे पतो लॻे दुनिया में एॾो दुख, एॾो परेशानी, गवर्नमेंट वीचारी परेशान थी थिए कि हाणे हिन देश खे कीअं हलायूं, हाणे छा थींदो। असांखे कॾहिं ईअं लॻंदो, असांखे त पतो आहे भई इहे थियणो ई आहे, है न। एॾी बीमारियूं, अलाए कहिड़ी कहिड़ी बीमारियूं, अलाए छा छा थिए थो, असांखे लॻे थो इहे छो थो थिए। असांखे त पतो आहे अञा ॿियो अती में थियणो आहे। जेसि ताईं मञंदव न कि हा असां आत्मायूं आहियूं, परमात्मा पिता असांजो पीउ आहे, उहो हिन सृष्टि ते आयो आहे, जेसि ताईं माण्हू ॿुधंदा न, सभिनि खे जेसि ताईं परिचय न मिलंदो तेसि ताईं त दुख सहन करिणो ई आहे न। त बाबा चवनि था कि हाणे अहिड़ी स्थिति अची वञे कि संकल्प में भी हलचल न अचे, ईअं अचल अॾो ठही आयो। अगरि ॾाढे समय जो माया जी, प्रकृति जी जो अभ्यास न हूंदो त रिज़ल्ट छा थींदी। हिकु सेकेंड जो पेपर अचिणो, हुन समय अगरि तयारी करण में लॻी आयो त रिज़ल्ट निकिरी वेंदी। हिकु सेकेंड में पेपर पास थी वियो, हिन जो अभ्यास खपे, है न। हिकु सेकेंड जे पेपर में कुछ भी थी वञे, सम्झो कोई अचानक कोई ॻाल्हि थी हुई, है न। सम्झो हाणे एॾी धूप पई निकिरे, हाणे अचानक बारिश अची वई, त छा थींदो, हाय ये बारिश पइजी वई, फेल। अरे वाह बारिश पइजी वई, पास। ईअं ई त पेपर थींदो। अचानक असांखे पतो लॻंदो कि ईअं थी वियो, हाय ईअं थी वियो, फेल। अच्छा कोई ॻाल्हि कोन्हे, मतलब कोई रिएक्शन ही न। बारिश पइजी वई, हाँ चलो ठीकु आहे, या चलो अरे बारिश पइजी वई, है न। ईअं थींदो न कॾहिं कॾहिं। हिकु थींदो आहे कि हा असां हुन रीति कि असां हाणे कमु करूं था ऐं बारिश पइजी वई, कि अरे बारिश थी पए, कपिड़ा लाहे अचो, कपिड़ा लाहे अचो, है न। इहो बि न हुजणो खपे, मतिलबु हिकदमि नॉलेजफुल आत्मा, है न। ठीकु आहे बारिश पइजी वई, असांखे वञी करे उतारणो आहे, लेकिन हिकु थींदो आहे कि अरे अरे बारिश पइजी वई, अंदरि उहो हलचल न आहे मन में, लेकिन मुख सां बि थोरो त निकितो। जीअं बाबा चईंदा आहिनि न, क्रोध जो अंश रोब आहे। ईअं ई अच्छा बारिश थी पए, हल कपिड़ा लाहे, मतिलबु जीअं असांखे पतो ई आहे कि हाणे बारिश पइणी आहे, ऐं त बाबा हीअं था चवनि, बिल्कुलु हिकदमि हल्को। कुझु अरे फलानी शरीर छॾे छॾे, अच्छा शरीर छॾे छॾे, चलो हुनजी आत्मा खे शांति मिले, है न। जीअं असांजो कुझु लेन देन ई न आहे। जे सम्झो कंहिंजे सॻे संबंधी शरीर छॾे छॾंदो आहे त ॿुधाईंदा आहिनि न, त कोई त हीअं करणु। और ऐं अॼुकल्ह त ॾिसो कंहिंजो भरोसो आहे, पंहिंजो ई भरोसो न आहे, है न। कॾहिं बि कुझु शरीर में माण्हू खे वेठे वेठे 4 स्टेज कैंसर, वेठे वेठे लास्ट स्टेज हार्ट अटैक, वेठे वेठे पतो तो लगे किडनियूं ॿई ख़राब, है ना।
अॼु माण्हू राति जो सुम्हे थो, सुबुह जो हुनजो टंगियूं ई नथी हलनि। ईअं बि थिए थो न भई, वेठे वेठे अलाए कहिड़ी बीमारी अची थी वञे। त हुन में असां हा उल्लो कंदासीं त असां फेल थी वेंदासीं। फेल मतिलबु असांजो बाबा सां डिस्कनेक्शन थी वेंदो, छो जो असांखे हुनजी हुन ॻाल्हि पंहिंजी प्रभाव में वठी वरितो अथई। त असांजो बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदासीं। त बाबा चवनि था हुन समय अगरि तयारी करण में लॻी वेंदो त रिज़ल्ट त निकिरी वई। माण्हू त हिकु सेकेंड जे नोट कंदा आहिनि न। ॾिसो, जॾहिं मां हिननि सभिनि खे ॿुधायो न त हिननि जो मुंहुं ॾिसो, सभु ईअं आश्चर्य पिया खाइनि। हा, हिन न खाधई, हिन ये ॾाढी हल्की रही, है न। त हिकु सेकेंड जो ई माण्हू असांजो इम्प्रेशन खणी वेंदा आहिनि, है न। कोई माण्हू सदा तो तव्हां सां थोरी रहंदा साथ में, लेकिन कोई असांजे संबंध संपर्क में आयो आहे, कोई असांजे घर आयो आहे, अगरि उन ॾींहुं असांजो मूड ठीकु न आहे, उन ॾींहुं असां कुझु ग़लति गुस्सो करे छॾियो, छा बि करे छॾियो, त माण्हू त छा खणी वेंदा कि हा मां हेॾे वई हुयमि हिन जे घर, हेॾो गुस्सो बि करे। तव्हां वेही पोइ सम्झायो, अरे उन ॾींहुं ईअं थियो, ईअं थियो, वैसे मां न कंदी आहियां, लेकिन उन ॾींहुं ॻाल्हि ई अहिड़ी थी वई। पर दिमाग़ में त वेही रहंदो आहे न। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि सदा सेकेंड जे पेपर जे लाइ कहिड़ी तयारी करणी आहे, मतिलबु केॾो असांखे हर सेकेंड अटेंशन में रहणो आहे। ऐं हीअं न सिर्फ़ु हिकु बार लास्ट पेपर थींदो, असांजो रोज़ु रोज़ु पेपर थींदा रहंदा आहिनि, ऐं हुनजी मार्क्स ऐड थींदी वेंदी, है न। अंत में त थींदो ई फाइनल पेपर, लेकिन हाणे बि रोज़ु रोज़ु असांजा पेपर थियनि था। हुन समय अगरि तयारी करण में लॻी वेंदा त हिकु सेकेंड पास थी वियो, हिन जो अभ्यास खपे। अगरि इहे बि सोचियो कि इहे योग लॻायूं, यादि में वियूं, त बि सेकेंड त बीती वियो न। तॾहिं त बाबा चवंदा आहिनि सदा योगी, सदा बाप जी यादि। ऐं कल्ह त बाबा असांखे छा ॿुधाई कि हर समय भिन्न भिन्न संबंध बाबा सां अनुभव करण ई योग आहे। त हिन जो अभ्यास खपे। युद्ध में ई शरीर छुटिजी वेंदो न त असांजो। पुरुषार्थी जीवन में युद्ध कंदे कंदे ई शरीर छुटिजे त रिज़ल्ट छा थींदी? पुरुषार्थी जीवन में अगरि युद्ध कंदे कंदे शरीर छूटे त रिज़ल्ट छा थींदी? चंद्रवंशी में हली वेंदा। इन करे हर हिकु सदा 108 जी माला में अचण जो लक्ष्य रखो। 8 जी माला के कोई छीटा भी न लगता, मतलब उनके संकल्प आयो, उन 1 सेकेंड में पंहिंजे खे संभाले छॾे, ईअं बि न। वो एकदम अपवित्रता जी अविद्या वारी आत्मा हूंदी, एकदम कुछ भी न, एकदम प्रूफ, माया प्रूफ, प्रकृति प्रूफ, सब प्रकार सां प्रूफ, ऑलवेज बाप दादा जी याद जे कवच में रहण वारी आत्मा, है न। त लक्ष्य श्रेष्ठ हूंदो त लक्षण ऑटोमेटिकली अची वेंदा। 16,000 जो लक्ष्य कॾहिं न रखिजो। नंबर 1 अचण जो लक्ष्य में अचण जो पुरुषार्थ ऐं लक्ष्य रखो। ईअं न सोचो कि असां थोरी अची सघंदासीं, है न। ईअं न सोचणो आहे कि असां त हिते वेठा आहियूं घर गृहस्थी में, असां कीअं ईंदासीं। पर बाबा सभिनि हंधा सैंपल कढंदा ताकि कोई चई न सघे कि असां त गृहस्थी हुयासीं न, बाबा त सेंटर वारनि खे ई खणंदो न। ॾिसो ब्रह्मा बाबा भी गृहस्थी हुया, है न। जानकी दादी भी शादी कयल हुया, बाक़ी कुमारियूं हुया, लेकिन असां वटि हर प्रकार जा सैंपल आहिनि। असां ईअं न चई सघंदा आहियूं कि अरे ये सेंटर में जो समर्पित दीदियूं आहिनि इहे ई नंबर 1 अची सघंदियूं आहिनि, असां थोरी अची सघंदासीं।
ईअं न कोई बि अची सघंदो आहे। जो ओटे सो अर्जुन। सिर्फ़ु पंहिंजो लक्ष्य श्रेष्ठ रखो कि मूंखे पास विद ऑनर्स ठहिणो आहे, है न। हीअं लक्ष्य श्रेष्ठ त लक्षण ईंदा। शक्तियूं सदा शस्त्रधारी श्रृंगारी मूर्त ऐं संहार करण वारियूं आहिनि। जेके शक्तियूं हूंदियूं आहिनि न, शक्तियूं मतिलबु सिर्फ़ु फीमेल्स न, बाबा जी असां शिव जी असां सभु आत्मायूं शक्तियूं आहिनि। त बाबा असांखे चवनि था शक्तियूं सदा शस्त्रधारी ज्ञान जा शस्त्र अस्त्र शस्त्र श्रृंगारी मूर्त गुणनि सां श्रृंगारी मूर्त ऐं संहार करण वारी, है न। आसुरी स्वभाव संस्कारनि ते विजय प्राप्त करण वारी। माण्हुनि खे न मारणो आहे, लेकिन हुननि जी आसुरी स्वभाव संस्कार खे ख़तमु करिणो आहे। ॿई ही रूप स्वरूप में स्थित रहंदा आहियो न। कॾहिं रोइण वारा त न आहियो न, सदा हर्षित रहंदा आहियो न। मन सां बि रोइण वारा न। जरा बि माया सां हार थी त मन सां रोइणो थींदो। मन सां रोइण मतिलबु असां मन ई मन पश्चाताप करूं, दुखी थियूं। ॿाहिरां खां त असां सोचूं था हा लेकिन अंदरि मन ई मन ॾाढो दुखी था थियूं। माताउनि खे त ॾाढी ख़ुशी में नचणो खपे, छो जी ना उमीद सां उम्मीदवार थी वियूं, है न। ना उमीद सां उम्मीदवार थी वियूं। बाबा जे सिर जो ताज ठही वियो त केतिरी ख़ुशी हुजणी खपे, है न। बाबा जे सिर जो ताज थी वियो। बाबा त माताउनि खे केॾो ठाहींदो आहे। त बाबा शिव बाबा जे सिर जो ताज ठही वियो त केतिरी ख़ुशी हुजणी खपे। पांडव बि माताउनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, छो जी शक्तियूं आहिनि ही पांडवनि जी लाइ डाल मज़बूत हूंदी त वार न थींदो। हिन करे माताउनि खे अॻियां रखण में पांडवनि खे ख़ुशी हुजणी खपे। अगरि स्वयं अॻियां रहंदा त डंडा खाइणा पवंदा। शक्तियुनि खे अॻियां रखंदव त पांडवनि जी बि महिमा आहे न। अगरि बाबा जी यज्ञ में अगरि पांडव अॻियां रहंदा ऐं शक्तियुनि खे पुठियां रखंदा त डंडा खाईंदा, ऐं शक्तियुनि खे अॻियां रखंदा त पांडवनि जी बि महिमा आहे। अॻियां रखण ई अॻियां थियण। टियों बाबा पार्टियुनि सां ॻाल्हाइनि पिया न, त टी पार्टी सां हाणे पंहिंजी विशेषता खे ॼाणण वारा ई विशेष आत्मा ठहींदा आहिनि। जीअं ॿार बाप जे स्नेह में सदा मग्न रहंदा आहिनि न, हूअं बाप बि ॿारनि जी सेवा में सदा मग्न रहंदा आहिनि। बाबा बि असांजी सेवा ई त करनि था न। तव्हां कॾहिं कॾहिं बाबा खे चईंदा बाबा सुबुह जो उथाइजो, बाबा हीअं कमु आहे। अगरि तव्हां बाबा जी मदद वठंदा आहियो सॼो ॾींहुं, बाबा सां साथ कमु कंदा आहियो त बाबा ई त असांजी सेवा करनि था न। अगरि तव्हां चईंदा बाबा मूंखे एतिरे बजे उथाइजो, बाबा ज़रूरु उथाईंदा, है न। त बाप बि ॿारनि जी सेवा में सदा मग्न रहंदा आहिनि। ॿियो करण ई छा आहे न, बाबा इहे ई त करणा आहिनि। बाबा खे कोई ॿियो कमु थोरी आहे। ॿारनि खे बाप जे सिवाय कोई आहे ई न, बाप खे ॿारनि जे सिवाय कोई आहे ई न। जीअं तव्हां बाप जे गुण ॻाईंदा आहियो न, वैसे बाप बि हर ॿार जा गुण ॻाईंदा आहिनि। रोज़ हर ॿार जी विशेषता ऐं गुणनि खे साम्हूं लाहींदा आहिनि। रोज़ हर ॿार जी विशेषता ऐं गुण ॻाईंदा आहिनि बाबा। वैसे बाप बि हर ॿार जी बाबा चईंदा आहिनि, छो जी जो बि बाप जा ॿार ठहिनि उहे आहिनि ई विशेष आत्मायूं, जो बि बाप जा ॿार ठहिया आहिनि न उहे आहिनि ई केरु विशेष आत्मायूं आहिनि। त विशेष आत्माउनि जी विशेषता स्वयं बाप भॻवान ॻाईंदा आहिनि। सोचो बाबा असांजी विशेषता
असांजी महिमा कंदा आहिनि की मुंहिंजो इहो ॿारु केॾो सुठो आहे न। जीअं तव्हां पंहिंजे लौकिक अगरि कोई ॿारु ॾाढो सुठो हुजे, टाइम सां सभु कुझु कंदो हुजे, पंहिंजे पाण ई कंदो हुजे, है न, त लौकिक माउ बाप बि पंहिंजे ॿारनि जी महिमा ॻाईंदो आहे न। मुंहिंजो ॿारु सुठो, ईअं कंदो आहे, ईअं कंदो आहे, ईअं कंदो आहे, सॼो ॾींहुं हुनजा गुण ॻाईंदा रहंदा आहिनि, कॾहिं ॿार, कॾहिं नुंहुं, कॾहिं कंहिंजी। त हूअं ई बाबा बि चवंदा आहिनि की शिव बाप त परमात्मा आहे न, त परमात्मा जी असां सभु आत्मायूं केॾी विशेष आहियूं जो असां अज्ञान नींद सां उथी विया आहियूं। असां विनाश काले प्रीत बुद्धि बाबा सां थी विया आहियूं, त विशेष आत्मा थियासीं न। जंहिंजी अञा ताईं विनाश काले भॻवान सां विपरीत बुद्धि आहे। भॻवान खे माण्हू गारियूं था ॾियनि, उल्टो सुल्टो चवनि था, भॻवान खे अलाए छा छा ठाहे वेठा आहिनि, त उहो विपरीत बुद्धि आहे न। त अहिड़ी विपरीत बुद्धि वारनि जी बाबा छा महिमा ॻाईंदा। त ज्ञान में बि अचण वारनि में बि विशेष में बि कोई विशेष आत्मा आहिनि जो बाबा जी हर श्रीमत के पालन कंदा आहिनि, बाबा खे हर संबंध सां यादि कंदा आहिनि। त अहिड़े ॿारनि जी बाबा महिमा ॻाईंदा आहिनि। ऐं जे सिर्फ़ु बाप खे पहचाने हुनजी बि महिमा ॻाईंदा आहिनि की चलो हिनजी बुद्धि केॾी सुठी आहे, मूंखे पहचाने त सही। जीअं जौहरी हर रतन जी वैल्यू खे ॼाणंदा आहिनि न, वैसे बाप बि हर ॿारनि जी श्रेष्ठता खे ॼाणंदा आहिनि। ॾिसो, हिकु गमलो ठाहियूं या हिकु माला ठाहियूं, कुझु बि ठाहियूं, हुन में न सुठा चमकीला मोती बि खपनि, त विच विच में नंढा नंढा मोती बि खपनि, है न। हिकु अगरि गुलदस्तो ठाहींदव त हुन में फूल बि खपनि, थोड़ा सुठा बि खपनि, थोड़ा कम वैरायटी वारा बि खपनि, थोड़ा पत्ता बि खपनि, सभु कुझु खपे न, त सभिनि जी वैल्यू थींदी आहे। त बाबा चवंदा आहिनि जीअं जौहरी हर रतन जी विशेषता खे ॼाणंदो आहे न, वैल्यू खे, वैसे बाप बि हर ॿारनि जी श्रेष्ठता खे ॼाणंदा आहिनि। हर रतन हिक ॿिए सां श्रेष्ठ आहे। हर आत्मा रतन हिक ॿिए सां श्रेष्ठ न। ॾिसो, हिकु महाराजा महारानी हूंदो है न, हिकु महाराजा महारानी जे घर अगरि कमु करण वारी दास दासियूं न हूंदियूं त, है न, हिकु महाराजा महारानी जे भले ई उहे राज्य ख़ुदि हलाईंदा, लेकिन खेती करण वारा बि हुजनि, भई महाराजा महारानी जी त खेती बि अलॻि थींदी, त उन्हनि जा कपिड़ा ठाहिण वारा बि खपनि, त उन्हनि जा जूता चप्पल ठाहिण वारा बि खपनि, सभु प्रकार जा माण्हू खपनि न, है न। त बाबा चवंदा आहिनि की मां हर रतन जी, बाबा चवनि था हर रतन जी हिक ॿिए सां विशेषता, हिक ॿिए सां श्रेष्ठ आहिनि हर रतन। मतलब हिकु अॼु जो झाड़ू कढी सघंदो न, हर हिकु झाड़ू न कढी सघंदो, घर में बि हर हिकु माण्हू झाड़ू न कढी सघंदो, हुनखे ईंदो ई न। त हर हिक में हर हिकु वैरायटी हूंदी आहे, त इन करे बाबा चवनि था हर रतन हिक ॿिए सां श्रेष्ठ आहे। त ईअं ई बाबा जे कार्य में बि ज्ञान ॾियण वारा बि खपनि, योग कराइण वारा बि खपनि, त सेवा करण वारा बि खपनि, है न, क्लास के ठीक ठाक रखण वारा बि खपनि, माइक वारा बि खपनि, सभु प्रकार जा ॿार खपनि न। बाबा जे भंडारे संभालण वारा बि ॿार खपनि। बाबा त न चईंदा मूंखे भोग लॻाइण लाइ माण्हू खपनि, लेकिन ॿारनि जे लाइ त खपनि न, खाइण पीअण जे लाइ। त अहिड़ी श्रेष्ठ सम्झी, त ईअं श्रेष्ठ सम्झी करे हलंदा आहियो। अॼु हिकु भंडारी बि जो बाबा जे घर में भंडारो संभालंदो आहे, अगरि उहो बि सोचे कि हा भई मां भंडारो संभालंदो, अहंकार न, हिकु शुद्ध अहंकार कि हा मां बाबा जे घर जो भंडारो संभालंदो आहियां, मूंखे बाबा हिन विशेष कार्य जे लाइ चुनियो अथई,
है न। इन जो मतिलबु इहो न की उते सत्संग में बि वञी भंडारे में वेंदा न। असांखे छा करिणो आहे की सेवा कोई बि हुजे लेकिन असांखे बाबा जी यादि में निस्वार्थ भाव सां कार्य करे पुण्य जो खातो जमा करिणो आहे, है न। त उहो पुण्य जे ख़ातिर छो जी हिते असां जेतिरो पुण्य जमा कंदासीं, जेतिरा ज्ञान योग में बि सुठा रहंदासीं, ओतिरो असांखे ओतिरो धन संपत्ति मिलंदो, त उन अनुसार पद बि मिलंदो। त ईअं श्रेष्ठ सम्झी करे हलंदा आहियो, साधारण न आहियो। लास्ट ॼाणो बि साधारण न आहे। बाप खे ॼाणण जी विशेषता त लास्ट में बि आहे न, लास्ट वारे में बि आहे। तव्हां लास्ट न लेकिन फर्स्ट वञण वारा आहियो। हाणे कोई बि नंबर फिक्स न आहे, अञा कोई बि नंबर फिक्स न आहे, सभु सीट ख़ाली आहिनि। सीटी न वॼी आहे न, जॾहिं सीटी वॼंदी न लास्ट सेकेंड स्टॉप, तॾहिं जंहिंजो स्टॉप थी वियो, जंहिंखे अगरि कोई सेवा यादि रही, कुझु यादि रहियो त हुन हिसाब सां हुनखे पद मिलंदो। स्टॉप मतिलबु डायरेक्ट निराकार शिव बाबा यादि अचिणो खपे, परम धाम। स्टॉप मतिलबु ब्रह्मा बाबा बि यादि न अचिणो खपे, जानकी दादी, रतनवेणी दादी, प्रकाशमणी दादी, कोई बि यादि न अचिणो खपे। स्टॉप मतिलबु परम धाम शिव बाबा, महात्मा परम धाम शिव बाबा, बसि। उहो वञी करे ऊच पद पाईंदा, उहो वञी करे परम धाम में बाबा जे नज़दीक ईंदा, है न। उहो वञी करे फर्स्ट राजधानी में ईंदा। त बाबा चवनि था, ॾिसो अगरि असां स्टॉप मतिलबु अगरि कोई जानकी दादी कोई कंहिंखे जानकी दादी सां जे कारण हुनजो बाबा सां योग लॻियो, त उहो जानकी दादी खे ज़्यादा यादि कंदा आहिनि। उन्हनि जी क्लासिस मतिलबु उन्हनि जी क्लासिस भले ई ॿुधो लेकिन ॿुधंदे हुए बि उन्हनि खे यादि कंदा आहिनि। शिव बाबा तरफ़ असांजो बुद्धि योग लॻे ई नथो, है न। त असां मथे बि शिव बाबा जे नज़दीक न हूंदासीं, जाते जानकी दादी जो सितारो हूंदो न, हुनजी राजधानी जी आत्मायूं हुननि जी हूंदियूं, हुते हूंदासीं। सतयुग में बि पोइ असां हुन समय ई ईंदासीं। त हीअं थींदो आहे। ऐं तव्हांखे कोई पंहिंजी दीदी यादि रही त पोइ तव्हां पंहिंजी दीदी जी राजधानी में ईंदा। उहा जॾहिं बि ईंदी तॾहिं ईंदा, मथे बि उन्हनि जे पासे में रहंदा। स्टॉप मतिलबु परमधाम शिव बाबा, महात्मा शिव बाबा। त बाबा चवनि था उन हिसाब सां असांखे सीट मिलंदी। असांखे सभिनि जो रिगार्ड रिस्पेक्ट रखिणो आहे। तव्हां भले ई सभिनि जो रिगार्ड रिस्पेक्ट रखो। कोई जी क्लासिस कोई क्लास कराईंदो आहे त उहो ॿुधो, लेकिन क्लास ॿुधंदे हुए बि कोई मुरली ॿुधाए थो, ॿुधाईंदे हुए बि कई बार न माण्हुनि खे बाबा न यादि रहंदा, चई हा अॼु दीदी ईअं ॿुधाई न, दीदी ईअं ॿुधाई न, दीदी यादि रहिजी। दीदी बि छा कंदी आहे, बाबा जी मुरली ॿुधाईंदी आहे न। अॼु बाबा जी मुरली में ईअं आयो, ॿुधाइण वारो कोई बि हुजे, ॿुधाइण वारो कोई बि हुजे, लेकिन असांखे केरु यादि रहे, बाबा यादि रहे। अॼु बाबा जी मुरली में हीअं आयो त बाबा चवनि था अञा सीटी न वॼी आहे, सीटी वॼंदी सीट वठी वठंदव। लास्ट वारो बि फास्ट वञी करे फर्स्ट अची सघंदो आहे। लास्ट वारो बि फास्ट वञी करे फर्स्ट अची सघंदो आहे। माता पिता खे छॾे करे बाक़ी सभु सीट ख़ाली आहिनि। मम्मा बाबा खे छॾे करे बाक़ी सभु सीट ख़ाली आहिनि। अगरि तक़दीर तव्हांजे हथ में आहे, भाग्य विधाता बाप तक़दीर तव्हांजे हथ में ॾिनी अथई त जो चाहो उहो ठही सघंदा आहियो। ठाहो, पंहिंजी तक़दीर ठाहियो। हाणे तक़दीर तव्हांजे हथ में आहे, बाबा चवनि था हाणे तक़दीर असांजे हथ में आहे। भाग्य विधाता बाप तक़दीर तव्हांजे हथ में ॾेई छॾी अथई।
जो चाहो उहो ठाहियो। हाणे हिन संगम जे समय खे वरदान मिलियल आहे। हाणे हिन संगम जे समय खे वरदान मिलियल आहे। जो चाहो, जीअं चाहे, जेतिरो चाहो ओतिरो पंहिंजो भाग्य श्रेष्ठ ठाहे सघंदा आहियो। है न, जो चाहियो, जीअं चाहियो, जेतिरो चाहियो ओतिरो पंहिंजो भाग्य श्रेष्ठ ठाहे सघंदा आहियो। त अहिड़ी गोल्डन चांस खे अपनायो। बाबा चवनि था अहिड़े गोल्डन चांस खे अपनायो। त छा कंदव? हाणे सॼे ॾींहं में ख़ुदि ई बार बार करो स्टॉप। बसि हुन स्टॉप चइण में न असांखे सिर्फ़ु मां आत्मा ऐं शिव बाबा ई यादि आहे बसि। है न, इन सां तव्हांजो बि भलो अथव, ॿियनि जो बि भलो अथव। केतिरी बि वॾी टेंशन हुजे, केतिरी बि वॾी परेशानी हुजे, केतिरी बि वॾी मूंझ हुजे, सभु सॉल्व थी वेंदव। सभु तव्हां हल्का थी वेंदा, माण्हू बि सुखी थी वेंदा, माण्हुनि जी बि तव्हां मदद करे सघंदा आहियो। सिर्फ़ु विच विच में असांखे छा करिणो आहे? स्टॉप। स्टॉप भले केतिरी बि आवाज़ी ईंदी हुजनि, भले केतिरो बि बाक़ी ईअं न कि गैस वैस ते कोई चीज़ आहे, माण्हू असांखे सॾु थो करे ऐं असां स्टॉप करे वेठा आहियूं। मतिलबु विच विच में जीअं ई सम्झो तव्हां ॾाढी भाॼियूं था कटो त हुन में 1 सेकेंड स्टॉप। 1 सेकेंड में त कुझु थींदो न, है न। कॾहिं कॾहिं मन में ॾाढा सारा ईअं वीचार अचनि था, उनजे इंतज़ारु न कजो। तव्हां त विच विच में टाइम फिक्स करे रखो, भई मूंखे हर हिकु अधु घंटे में स्टॉप करिणो ई आहे। है न, इहे खेल खेॾो पाण सां, जीअं ॿार खेॾंदा आहिनि स्टैच्यू, इहे पंहिंजे पाण सां असांखे खेल छा खेॾणो आहे? स्टॉप। बसि परमधाम में या सुखधाम में, बसि हाणे मां सतयुग में वेठी आहियां, ॾिस केॾे सम्झो तव्हां उहो था खायो, रोटी था खायो। हाणे त सभिनि वटि कलयुग जे हिसाब सां ई थाली प्लेट हूंदी न। हाणे स्टॉप करे भई मां सतयुग में वेठी आहियां, मुंहिंजे अॻियां सोने जी प्लेट आहे, मां हुते 36 प्रकार जो भोजन थी खायां। बाबा चईंदा आहिनि न, शांतिधाम सुखधाम में हली वञो। है न, बाबा चईंदा आहिनि हिन अखियुनि सां ॾिसंदव त दुखधाम नज़र ईंदो, ऐं ज्ञान जी अखियुनि सां छा नज़र ईंदो? परमधाम में मां आत्मा बाबा वटि वेठी आहियां, सुखधाम में मां आत्मा एॾा सुठा कपिड़ा पाए वेठी आहियां, मुंहिंजो शरीर बि निरोगी, शुद्ध पवित्र, ऐं प्रकृति बि सुखदाई। मुंहिंजे साम्हूं प्लेट आहे, 36 प्रकार जो भोजन आहे, ऐं मां खायां थी। बसि वापसि हेॾे अची वञो। है न, हीअं करण सां छा थींदो? असांजी बुद्धि शुद्ध थींदी वेंदी, असांजी आत्मा पावन थींदी वेंदी, असां में दैवी गुण ईंदा वेंदा, बाबा जी यादि ईंदी। ऐं हिन दुख जी दुनिया में रहंदी हुई जो असांखे ॻाल्हियूं ॾाढी पहाड़ जहिड़ी लॻंदियूं आहिनि, ॾाढी बुझणु मुश्किल थींदो आहे, ॾाढी मुश्किलात थी वेंदी, उहो ईअं लॻंदो कुझु आहे ई न। सीरियसली तव्हां करे ॾिसो, हिकु ॾींहुं करे ॾिसो। हिकु ॾींहुं हर घंटे तव्हांखे काॾे वञिणो आहे? शांतिधाम। वैसे त बाबा चईंदा आहिनि कि सॼो ॾींहुं लॻी रहे बुद्धि शांतिधाम ऐं सुखधाम में, पर तव्हां चलो 1 घंटे खां शुरू करो। है न, हर घंटे तव्हांखे काॾे वञिणो आहे? मथे शांतिधाम में शिव बाबा वटि। शिव बाबा वैसे हाणे हेठि ई आहिनि असां सां गॾु, त बि शिव बाबा चईंदा आहिनि मूंखे मथे यादि करो ताकी असांजी आदत पइजी वञे, ऐं तव्हांखे स्वर्ग में वञिणो। ठीकु आहे, जॾहिं तव्हां कुझु बि कमु करो तव्हां सोचो हाणे मां हिते ईअं थी करां, पोइ स्वर्ग में मां हीअं कंदमि, हाणे मां हिते ईअं थी करां, पोइ तव्हांखे मज़ो बि ईंदो। पोइ उहो जो बाबा चईंदा आहिनि न उपराम स्थिति, न्यारी प्यारी स्थिति, उहा थी वेंदी। जीअं सम्झो अगरि तव्हांखे हफ़्ते भर खां पोइ न, जीअं हाणे हिकु भेण चई न मधुबन में आहे, त अगरि तव्हांखे मधुबन वञण जो चांस मिले या चलो काॾे बि वञो था, त तव्हां छा सोचंदव? हाणे खां ई तव्हांजी बुद्धि होॾे हली वेंदी।
कि बसि हाणे हिते आहियूं, मतिलबु हिते हूंदे हुए बि जीअं तव्हां न हूंदव, तयारी कंदा रहंदव, कमु कंदा रहंदव, लेकिन दिमाग़ सॼो किथे रहंदो आहे कि बसि हाणे हफ़्ते भर खां पोइ होॾे वञिणो आहे, पोइ हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, थींदो न, त दिमाग़ सॼो उते ई रहंदो आहे, मतिलबु बुद्धि में उहा ई ॻाल्हि हलंदी रहंदी आहे फ्यूचर जी। त ईअं ई असांखे हर घंटे पंहिंजे दिमाग़ खे परमधाम में ऐं स्वर्ग में बुद्धि द्वारा सैर करणो आहे, बुद्धि द्वारा उते पहुचणु, छो जी बुद्धि ई घुमंदी आहे। त हीअं करे पंहिंजो भाग्य ऊंचो ठाहियो, सेवा जो केतिरो बि विस्तार हुजे, लेकिन स्वयं जी स्थिति सार रूप में, छो जी अंत समय इहो ई थींदो न, अंत समय त सभु हाहाकार थींदो, उन समय असांखे असांजी बुद्धि परमधाम में सुखधाम में हूंदी, तॾहिं ई असां ॿियनि खे बि उहा शांति जी किरणियूं ॾेई सघंदासीं, उन हाहाकार सां बचाए सघंदासीं। हाणे डायरेक्शन मिले, हिकु सेकेंड में मास्टर बीज रूप थी वञो त थी वेंदा, टाइम लॻंदो, टाइम न लॻे, बीज रूप मतलब महात्मा बिंदी, बस बीज रूप मतलब महात्मा बिंदी, सेकंड जी बाजी आहे, हिकु सेकंड जी बाजी सां सॼे कल्प जी तकदीर ठाहे सघंदा आहिनि, हिकु सेकंड जी बाजी सां सॼे कल्प जी तकदीर ठाहे सघंदा आहियूं न। केॾो वॾो भाग्य जी कलम असांखे मिली आहे, है न, भाग्य ठाहिण जी कलम ॾिसो केॾी ऊची मिली आहे असांखे। हिकु सेकंड बाबा चए स्टॉप, बस स्टॉप, त तव्हां पंहिंजे पूरे कल्प जी तकदीर ठाहे सघंदा आहियो, जेतिरो चाहो ओतिरो ठाहियो, है न। त हर घंटे स्टॉप करे पंहिंजे पाण खे मां आत्मा बिंदी, बाबा बिंदी या मां आत्मा सतयुग में वेठी आहियां, ये करे ॾिसो, तव्हांजे जीवन में तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो, ख़ुशी थींदी, हल्कोपन ईंदो, ऐं तव्हां सां गॾु तव्हांजे आसपास वारे माण्हुनि खे बि जेतिरो एकाग्रता सां कंदा ओतिरो परे परे हुनजी किरणियूं वेंदियूं। अच्छा, ओम शांति।